बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। द मॉर्निंग ऑफ धरती में आया वहाँ जी होस्ट फरहत सैयद ऐं मूंसां गॾु मुंहिंजा को होस्ट मौजूद आहिनि नसीर गोपांग। उम्मीद है वहाँ सब ठीक हूंदा, मज़े में हूंदा। ऐं अॼु जी सुठी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ कुझु सुठो करियो था त तव्हांखे पंहिंजे लाइ सुठो करण जी का बि ज़रूरत न आहे। उहा सुठाई जेका आहे या चङाई जेका चइजे, जेका चङाई तव्हां ॿिए लाइ करियो था, उहा चङाई पाणे तव्हां ॾांहुं मोटी अचे थी। इन तरह सां असां अगरि ॾिसूं त बुराई बि जेका आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंसां बुरो करियो था ऐं तव्हांखे पोइ पाण सां बुरो करण जी ज़रूरत कोन्हे, उहा बुराई तव्हां ॾांहुं पाणे अची वेंदी। जेको न चवंदा आहिनि डोड़ी डोड़ी अचे थी, डोड़ी बुराई तव्हां ॾांहुं पाणे अची वेंदी। छो जो इहो हिकिड़ो नेचर जो लॉ आहे, इहो हिकु कुदरती आहे। कुदरती सां जेकॾहिं चऊं त कुदरत जी तरफ़ खां आहे। जेकॾहिं असां कंहिंसां बुरो कंदासीं असां सां बुरो थींदो, जेकॾहिं असां कंहिंसां सुठो कंदासीं त असां सां सुठो थींदो, बहितरीनु थींदो। सही थी चवां? बिल्कुलु सही पिया चओ। ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे पाण खे माण्हू पॉज़िटिव करे ऐं ॿियनि जे ग़लतियुनि बदिरां माण्हू खे पंहिंजे ग़लतियुनि ते नज़र जेकॾहिं हुजे त उहो भगत कबीर जो आहे आई थिंक, जेकॾहिं ग़लती थी वञे त माफ़ी। त बुरा जो ढूंढण चलिया, बुरा न मिलिया कोई, अपने अंदर खोजिया, मुझसा बुरा न कोई। सो असीं जेकॾहिं पंहिंजे पाण खे ॾिसूं त आऊं पाण छा आहियां त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे। असीं त ॿियनि ते आङुर खणंदे देरि न कंदा आहियूं। सो इन करे पंहिंजे पाण खे ॾिसणु खपे। जेतिरो थी सघे असीं जेकॾहिं पंहिंजो इस्लाह कंदासीं त दुनिया ई बहितर थी वेंदी, बजाए जो असीं ॿियनि जो इस्लाह। असांजो घणो जेको टाइम हूंदो आहे न उहो ॿियनि जूं ग़लतियूं कढणु, उनजो इस्लाह करण जी जेका कोशिशि आहे उन में गुज़री वेंदो आहे। पंहिंजो इस्लाह कयो त वधीक बहितर आहे। जो अवां पंहिंजो कयो, मूं पंहिंजो कयो, पिरे पंहिंजो कयो त ऑलरेडी समाज जेको आहे सो उहो बहितर थी वेंदो। बिल्कुलु सही था चओ। इन ॻाल्हि त मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि आयो त हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन में जंहिंमें इहो थियो हो त हिकिड़ो बंदि रूम हो ऐं बंदि रूम में पुठियां लिखियलु हो त अचो तव्हांजो ॿ न्यूज़ आहिनि, हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे ऐं हिकिड़ी गुड न्यूज़ आहे, हिकिड़ी बैड न्यूज़ आहे। ॿ न्यूज़ आहिनि त हुननि चयो तव्हांखे कहिड़ी पहिरीं आहे जेका ॿुधणी आहे। त कंहिं चयो गुड न्यूज़ ॿुधणी आहे, कंहिं चयो बैड न्यूज़ ॿुधणी आहे। त हिकु बंदे चयो पहिरीं जेका आहे मूंखे बैड न्यूज़ ॿुधणी आहे। त हुननि चयो बैड न्यूज़ इहा आहे त तव्हांजो पंहिंजो क़रीबी माइट जेको आहे उहो अंदरि माना मुअल आहे, अंदरि पयल आहे। त हू बिल्कुलु हैरानी सां ऐं तकड़ में उन रूम में वेंदा आहिनि। रूम में जॾहिं हू जेको मथां खां पयल हूंदो आहे पर्दो, उहो खोलींदा आहिनि त पर्दे में आईनो हूंदो आहे, मिरर हूंदी आहे। जॾहिं हू पाण खे ॾिसंदा आहिनि त हैरत में अची वेंदा आहिनि त कंहिं असां कहिड़ो मज़ाक़ कयो आहे। त जॾहिं ॿाहिरि वञी पुछंदा आहिनि त हीअ कहिड़े क़िस्म जो मज़ाक़ आहे, चवंदा आहिनि ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हां अॼु जेको आहे पंहिंजे जो अंदरि जेको कीनो आहे या ख़राबी आहे अॼु उहो मारे आया आहियो। ऐं उहा ई शइ मतिलबु हिकिड़ी बहितरीनु हुई। ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेकॾहिं ॾिसिजे त असां जेकॾहिं असांजे पाण में अंदरि में हूंदी आहे, जेकॾहिं असां शयुनि खे पॉज़िटिव नज़र सां ॾिसंदासीं त असांखे हर शइ जेका आहे उहा पॉज़िटिव नज़र ईंदी ऐं सुठी नज़र ईंदी। जेकॾहिं असां उन में पाण ख़राबियूं ॻोल्हींदासीं त ख़राबियूं हज़ारे असांखे मिली वेंदियूं। पर जेकॾहिं असां हाणे न्यूज़ जी तरफ़ अचूं, हिकिड़ो शेर ॿियो ॿुधाए छॾियां प्लीज़। भगत कबीर जो ई ॿियो हिकिड़ो शेर आहे त तन उजला मन मेला, तन उजला मन मेला, साधु नाम अनेक, हमसे तो काला कवा भला, जो अंदरि ॿाहिरि एक। सो माण्हू खे ईअं ई हुजणु खपे। जेको माण्हू अंदरि आहे कोशिशि कयो त ॿाहिरि बि उनजो जेको अक्स आहे ओड़ो ई नज़र अचे। छाकाणि त असां वटि मोस्टली ईअं थिए थो त माण्हू अंदरि जा हिकिड़ा हूंदा आहिनि, उहो बज़ाहिर माण्हुनि खे ॿियो ॾेखारींदा आहिनि। इहो बि ऐं इहो ई चवंदुसि त मां ॿियनि खे धोखो न पिया ॾियो, असल में पंहिंजे पाण सां इहो धोखो करणु आहे त असीं को ॿियनि जे अॻियां ठाठ बाट ॾेखारींदासीं, अंदरियां ॿिया हूंदासीं। मौला अली जो बि कौल आहे, मौला अली इस्लाम चवंदा त हर माण्हू पंहिंजी ज़बान जे हेठां लिकियलु आहे, जॾहिं हू ॻाल्हाईंदो त पधिरो थी पवंदो। अव्हांजी वॾी गाॾी, वॾो बंगलो, सुठे इलाइक़े में रिहाइश, सुठा कपिड़ा, सुठी परफ्यूम, घड़ी, इहो मैटर नथी करे। अव्हां पाण आहियो छा, उनजो इज़हार अव्हांजी ज़बान करे छॾींदी आहे। सो जेतिरो थी सघे पंहिंजे कैरेक्टर ते ध्यानु ॾियो। बाक़ी हीअ सभु शयूं जेके आहिनि उहे मसनूई आहिनि। जेकॾहिं इहो सोचो था त मूं वटि हीअ सभु कुझु आहे, इहो ॾेखारे करे ऐं माण्हुनि ते दबदबो कंदुसि या ऐं पंहिंजो सर्किल वधाईंदुसि, त इहा अव्हांजी ख़ाम ख़्याली आहे। असल ॻाल्हि उहा ई वरी मूंखे ज़हन में ईंदी आहे, जॾहिं पाण शायदि पहिरियों बि डिस्कस कयोसीं हिन ते त अब्दुल सत्तार ईर्दी वटि जेको आहे हिकिड़ो जोड़ो हो, बल्कि ॿ जोड़ा हुआ ऐं हिकिड़ी चपल हुई न। सॼी उमिरि हुन पंहिंजी उन में गुज़ारे छॾी, हुन वटि ॿियो कुझु बि कोन हो। पर अॼु ॾिसो सॼी दुनिया में हुननि जो नालो आहे, सॼे मुल्क में हुनखे कीअं इज़त जी निगाह सां ॾिठो थो वञे। सो अव्हां जूं गाॾियूं, बंगला, लटा, कपिड़ा, घड़ियूं, मोबाइल, इहे मैटर नथियूं कनि। किरदारु वॾी शइ आहे। कोशिशि कयो त किरदारु जेको आहे उनखे बहितर कयो। किरदार खे बहितर करण जी जेकॾहिं कोशिशि कंदासीं त दुनिया असांजी असल रिस्पेक्ट तॾहिं कंदी। बिल्कुलु सही था चओ। रेस्पेक्ट तॾहिं मिलंदी जॾहिं असां सुठे तरीक़े सां हलंदासीं, असां इज़त ॾींदासीं त इज़त वठंदासीं। अच्छा, हाणे जेकॾहिं असां अचूं न्यूज़ ते अचूं त इहो आहे त गुज़िरियल हफ़्ते जेके असांजा पाकिस्तान जा एटमी प्रोग्राम जा बानी आहिनि
बानी हुआ बल्कि पाकिस्तान जा मौसिन डॉक्टर अब्दुल कदीर खान जे विछोड़े जे बारे में ॻाल्हायूं त उहे असांजे विच में हाणे नाहिनि रहिया ऐं यकीनन तो उन्हनि जो जेको विछोड़ो हो उहो काफ़ी दिलनि खे उदास करे वियो आहे, काफ़ी दिलनि जे या काफ़ी जेके बि अखियुनि में ॻोड़ा अची विया आहिनि उन्हनि जे विछोड़े सां। पर जेकॾहिं असां PTI जी ॻाल्हि करियूंसीं अने PTI हुकूमत जी ॻाल्हि करियूं त उन्हनि नाले मात्र हिकिड़ो टाइटल चऊं था ॾेई छॾियो त नेशनल जेको आहे हीरो जे नाले सां हिकिड़ो टाइटल ॾेई छॾियो या ख़िताबु ॾेई छॾियो, पर उहो मुंहिंजे ख़्याल सां एतिरो डिज़र्विंग न कंदा हुआ। जेकॾहिं आउं ॿाहिरि मुल्कनि जी ॻाल्हि करियां या असांजे पाड़ेसरी मुल्क जी ॻाल्हि करियां त उते प्रेसिडेंट ठाहियो वेंदो आहे उन माण्हुनि खे या उन माण्हुनि खे वधीक अञा मोटिवेट कयो वेंदो आहे त तव्हां नए खां नयूं शयूं जेको आहे उहो असां लाइ ऐजाद कयो, नए खां नयूं शयूं मुतारिफ़ करायो। पर असां वटि इहो तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं जेको तारीख़ जॾहिं बि लिखी वेंदी त उनखे कॾहिं बि सुठनि लफ़्ज़नि सां न लिखियो वेंदो, त उन्हनि सां जेको वर्ताव कयो वियो बिहेवियर हो उहो पोइ आउं ॻाल्हि करियां असांजे डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जी या इमरान खान जी, उनखां जेतिरा बि हुक्मरान हुआ या जेके बि अॻुवान रही चुका हुआ उन्हनि जो जेको बिहेवियर हो उहो दुनिया खां लिकियल न आहे। सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि जो जेको रवैयो हो उहो हिननि सां कीअं रवैयो हो ऐं कहिड़े रीति रवैयो हलियो ऐं आख़िर में वेंदे वेंदे हू शिकायत बि करे विया असांजे प्राइम मिनिस्टर सां। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे त सिंध जे जेके वॾे वज़ीर मुराद अली शाह जी तारीफ़ कई, हुननि जे लेटर में उहा तफ़सीली लिखियल आहे त उहो कहिड़े तरीक़े सां उन्हनि गुलदस्तो उन्हनि खे पेश कयो ऐं उहे ॾाढो ख़ुशि थिया त उन्हनि जी तबियत जी पुछा कराई वई। पर इन ॻाल्हि तां उदास हुआ त जेके असांजा प्राइम मिनिस्टर आहिनि उन्हनि पुछा बि न कराई ऐं न ई माना फिज़िकली त ठहियो पर जेकॾहिं लेटर में ई लिखी करे पुछा कराई वञे हुआ त उहा बि पुछा न कराई वई। ऐं जेकॾहिं असां इहा ॻाल्हि करियूं त उन्हनि खे नज़रबंदि करे घर में क़ैद कयो वियो। ही 2004 जी ॻाल्हि आहे जॾहिं परवेज़ मुशर्रफ उन्हनि जी जेका किरदार ते आलमी सतह ते तनक़ीद कई, उन्हनि जे बारे में घटि वधि ॻाल्हायो वियो ऐं उनखां पोइ अमेरिका जे दॿाउ में उन्हनि खे नज़रबंदि करे घर में पूरियो वियो, घर में बंदि कयो वियो। ऐं ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो जेको हिकिड़ो रहबर चऊं उन्हनि खे घर में बंदि कयो वियो, उन्हनि खे अॻियां वधण जो मौक़ो या नयूं इनोवेशन करण जो जेको आहे उहो मौक़ो उन्हनि खे न ॾिनो वियो। त पोइ उन 2004 खां वठी पंहिंजे मरण घड़ी ताईं उन में हिकिड़ो बंदि रहिया, नज़रबंदि रहिया। पोइ हुननि दरख़्वास्त बि काफ़ी ॾिनी, इस्लामाबाद में बि सुप्रीम कोर्ट में बि ॾिनी ऐं हिते बि ॾिनी, काफ़ी जॻहियुनि ते दरख़्वास्त ॾिनी पर उन्हनि जी न ॿुधी वयूं, आख़िरी पंहिंजी जेको आहे साह ताईं नज़रबंदि रहिया। बिल्कुलु सही पिया चओ। ऐं 2004 में उनखे नज़रबंदि कयो वियो, 2008 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई, नज़रबंदी ख़तमु कान थी ऐं 2008 खां 13 ताईं उहा गवर्नमेंट हुई, 13 खां 18 ताईं नवाज़ लीग जी हुकूमत हुई जेका एटमी धमाका करण जो जेके क्रेडिट खणंदा आहिनि। पर उन दौर में बि संदन नज़रबंदी ख़तमु न थी, मुसलसल नज़रबंदी में रहिया, मुख़्तलिफ़ इदारनि सां राब्तो कंदा रहिया त उन्हनि सां इंसाफ़ थिए, पर ज़िंदगी में उन्हनि सां इंसाफ़ त न थी सघियो। पर जीअं पहिरें चयो त रवैयो जेको आहे असांजो मरण खां पोइ त असां उनखे क़ौमी हीरो बि करार ॾेई था छॾियूं, पर उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि सां जेको रवैयो आहे उहो चवंदा आहिनि त सारा शहर था उसके जनाज़े में शरीक जो शख़्स मर गया तन्हाइयों के खौफ से। सो मरण खां पोइ अवहीं कुतबा ठाहियो, आलमी उनखे मोहसिन करार ॾियो, कुझु बि जेको मैटर नथो करे। ज़िंदगी में बिहेवियर छा हो इमरान खान साहब जे लाइ उहो लेटर में बि लिखी विया ऐं डॉन खे उन्हनि इंटरव्यू में बि चयो त न रुॻो इमरान खान पर उनजी कैबिनेट मंझां कंहिं वज़ीर जेको आहे उनजी ख़ैरियत मालूम न कई ऐं जेको सिंध जे वॾे वज़ीर खे उन्हनि ख़त लिखियो उन्हनि में उन्हनि इहो लिखियो आहे त लॻे थो त हीअ जेका मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा उन इंतज़ार में आहे त कॾहिं थो मरां। हीअं ताईं अफ़सोसनाक आहे त उन माण्हू पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी ॾहाड़ा इन सोच में या इन अंदाज़ सां गुज़ारिया। न रुॻो एतिरो पर जॾहिं हू इन दुनिया मां हलिया विया, गादी वारे शहर में इस्लामाबाद में उन्हनि जी तदफ़ीन थी, उनजी जनाज़े नमाज़ थी जंहिंमें वज़ीर आज़म इमरान खान हुजे, सदर आरिफ अलवी साहब हुजे या उन्हनि जी कैबिनेट मंझां कंहिं बि शिरकत न कई। चीनी वॾे जेके सूबा आहिनि उन्हनि जे वॾनि वज़ीरनि मां सवाइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे कंहिं बि शिरकत न कई ऐं उनखां पोइ ट्विटर ते असीं जेकॾहिं ट्वीट करे था छॾियूं, प्रेस रिलीज़ जारी था कयूं, मीडिया ते बयानु था ॾियूं त उहो असांजो हीरो हो। त बयानु ॾियणु काफ़ी न आहे, ज़िंदगी में अव्हां जो उन सां रवैयो छा रहियो इहो मैटर थो करे। जीअं पहिरें चयो त उहो हाणे तारीख़ जो हिसो रहंदो। बिल्कुलु, जेकॾहिं हाणे असां क्रिकेट जी ॻाल्हि करियूं, कोरोना खां पोइ जेको आहे क्रिकेट जो हिकिड़ो वॾो इवेंट थियण वारो आहे। पहिरीं त कोरोना ते त बिल्कुलु हा सुभाणे खां जी शुरूआति थियण वारी आहे। ऐं जेकॾहिं कोरोना जी ॻाल्हि करियूं त कोरोना काफ़ी अहिड़ियूं
क़ीमती जानू जेके आहिनि उहे असांखां ईअं खसे वई, का ख़बर ई न पई, चवंदा आहिनि ख़्वाबो या हवा का ख़बर ई न पई, ईअं ज़िंदगियूं हली वियूं ऐं एतिरा क़ीमती माण्हू, एतिरा टैलेंटेड माण्हू जेके आहिनि उहे असांजे हथनि मां विया हलिया। ऐं स्टार्टिंग में जॾहिं कोरोना जो मतिलबु अफ़वाहूं हूंदियूं हुयूं त लिटरली दिलि में इहो ई हूंदो त बसि क़यामत अची वई, दुनिया ख़तमु थी वई, सभु कुझु ख़तमु थी वियो, अॻियां छा थींदो छा न थींदो, मतिलबु जेके बि हुआ माण्हू आइसोलेशन में हुआ, डिप्रेशन में हुआ। पर जेकॾहिं हाणे ॻाल्हि करियूं त अल्हम्दुलिल्लाह कोरोना जे जेके केसिस आहिनि ओवरऑल ऑल ओवर द वर्ल्ड जेको आहे उहो डिक्रीज़ थींदा वञनि, उहे घटिबा वञनि ऐं कोरोना जो जेको आहे उहो ज़ोर आहे उहो घटिबो वञे ऐं अलाह करे ईअं ई रहे बिल्कुलु, ताकी जेको बि दुनिया में पहिरियूं मौजूं हुयूं, मस्तियूं हुयूं, उहे वरी क़ाइमु थी सघनि ऐं जेको बि असांजी एक्टिविटीज़ हुई उहो वापसि खां उहे ई थी सघे जी पहिरीं हुई। बिल्कुलु सही पिया चओ। ऐं जॾहिं खां ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी आहे त मुख़्तलिफ़ जेके इवेंट आहिनि उहे बि हाणे थियणु शुरू थी विया आहिनि ऐं इहे सभु सरगर्मियूं जेके आहिनि थिएटर, मूवी, आर्ट, स्पोर्ट्स, इहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। इहे जेकॾहिं कढी छॾियो त ज़िंदगी में बाक़ी कुझु नथो बचे। सो ज़बरदस्त मां ॻाल्हि कई। सुभाणे खां ॿिनि मुल्कनि में जेके गोल्फ कंट्रीज़ आहिनि, मुत्तहिदा अरब इमारात ऐं ओमान, उन्हनि विच में ICC T20 वर्ल्ड कप जी जेका आहे उहा बाज़ाब्ता उनजी शुरूआति थियणु वञे पई सुभाणे खां। ऐं उन ICC T20 वर्ल्ड कप जी हवाले सां कुझु जेके इंट्रस्टिंग शयूं अॼु असां सोचियोसीं तव्हां सां शेयर कयूं, जेको सुभाणे खां शुरू थियणु वञे पियो। उनजूं जेके इंट्रस्टिंग शयूं इहे आहिनि, अव्हां जे इल्म में हूंदो त हीउ इवेंट पहिरियां जेको आहे उहो थियणो हो जेको आहे सो भारत में, उनखे बाद में शिफ्ट कयो वियो मुत्तहिदा अरब इमारात ऐं ओमान में। उन सां गॾोगॾु जेके उन जूं 3-4 इंट्रस्टिंग शयूं आहिनि उहे तकड़ि तकड़ि में असां शेयर कंदा हलूं। त पहिरें ताईं हिन इवेंट में जेको आहे सो 14 टीमूं हिन में हिसो वठंदियूं, क्रिकेट टीमूं। हिन भेरे उन में 16 टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। ॿिनि टीमुनि जे जंहिंजी वाद थी आहे उन जे हवाले सां ॿुधाईंदो आहियां त उहे फर्स्ट टाइम हिन ICC T20 वर्ल्ड कप जो हिसो थियनि थियूं, जिन में पापुआ न्यू गिनी ऐं नओं मुल्क, नई टीम जेका आहे हिन मुल्क जी, हिकिड़ो जज़ीरो आहे, उनजो हिकिड़ो मुल्क आहे, उन जी टीम हिन में हिसो वठे पई। ऐं नेमेबिया उनजी जेका टीम आहे उहा बि हिन में हिसो वठी रही आहे। सो हाणे ॿिन्ही टीमुनि खे फर्स्ट टाइम मौक़ो मिलियो आहे। सो ॾिसणो इहो आहे त हिन में हू केतिरो परफॉर्म कनि थियूं ऐं ईंदड़ जेके हिन जा मरहला हूंदा उन लाइ क्वालिफाई कनि थियूं या न, इहो काफ़ी इंट्रस्टिंग हूंदो। ॿी जेकॾहिं ॾिसो इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी क्रिकेट टीम जी जेका क़यादत कनि पिया बाबर आज़म, उन्हनि जे लाइ बि T20 वर्ल्ड कप में हू पहिरियों भेरो एज़ ए रांदीगर तौरु शरीक थियनि पिया ऐं उन सां गॾोगॾु T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जी नुमाइंदगी करण जो जेको एज़ाज़ु आहे उहो बि बाबर आज़म खे पहिरियों भेरो मिली रहियो आहे। उनखां पहिरियां बाबर आज़म जेको आहे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2016 में डेब्यू जेको कयो हो पंहिंजे क्रिकेट करियर जो, उहो बि T20 मैच खां ई कयो, पर T20 वर्ल्ड कप जो अञा ताईं उहो हिसो न आहिनि रहिया। फर्स्ट टाइम ही उनजो हिसो थियनि पिया। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हींअर ताईं जेके आहिनि 18 मैच आई थिंक बाबर आज़म जी क़यादत में पाकिस्तान क्रिकेट टीम 18 T20 मैचिस खेलिया आहिनि टोटल। हा 28 थिया आहिनि, 18 मैच 15 मैचिस जेके आहिनि उन्हनि में उन्हनि खे कामयाबी मिली, जेके 8 में जेको आहे उन्हनि मात खाधी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। टीं दिलचस्प ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त T20 वर्ल्ड कप हींअर ताईं इंग्लैंड, वेस्ट इंडीज़ ऐं श्रीलंका, बांग्लादेश तोड़े भारत में थी चुको आहे। ही उहे मुल्क आहिनि जेके ICC जा मुस्तक़िल मेंबर आहिनि। फर्स्ट टाइम ईअं थिए पियो जो T20 वर्ल्ड कप उन्हनि मुल्कनि में थिए पियो जेके ICC जा मुस्तक़िल मेंबर जेके आहिनि उहे न आहिनि। ओमान बि अव्हांखे ॿुधाईसीं ऐं मुत्तहिदा अरब इमारात, उन्हनि में ई थियणु वञे पियो। ऐं जंहिं मुल्क में उनजो फाइनल थींदो यानी मुत्तहिदा अरब इमारात जे शहर दुबई में, उनजी टीम हिन इवेंट जो हिसो न हूंदी। बिल्कुलु। पाकिस्तान जे मैचिस जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं। सो 24 तारीख़ ते नाज़रीन पाकिस्तान जो पहिरियों मैच जेको आहे उहो रिवायती हरीफ़ भारत सां थिए पियो। ऐं हीउ मैच घटि बल्कि जंग जो मंज़र वधीक पेश कंदी आहे। ॿिन्ही मुल्कनि जा जेके माण्हू आहिनि काफ़ी जेके जज़्बाती हूंदा आहिनि हिन मैच ते, ऐं न रुगो पाकिस्तान ऐं इंडिया जा माण्हू पर दुनिया जो हिन मैच ते नज़रूं हूंदियूं आहिनि। सो 24 तारीख़ ते 24 अक्टूबर ते ॾिसणो इहो आहे जो कोई मैच थिए पियो उन में केरु उन मैच में कामयाबु थिए पियो। जीअं ॿुधाए त मैच घटि जंग वधीक हूंदी आहे। ऐं उनखां पोइ 26 तारीख़ ते पाकिस्तान जो न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो थींदो। न्यूज़ीलैंड जी टीम पाकिस्तान मां दौरो मुलतवी करे हली वई सिक्योरिटी ख़दशनि जे करे, इते हुननि जो मुक़ाबिलो थिए पियो। ऐं 29 तारीख़ ते जेको आहे पाकिस्तान जो टियों मुक़ाबिलो थींदो बांग्लादेश सां। सो ही मैचिस आहिनि, अॻिते बि आहिनि, उनजो पूरो हिकिड़ो शेड्यूल आहे, पर असां टाइम घटि आहे न पिया ॿुधाए सघूं। सो फाइनली अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 14 नवंबर ते ई दुबई में हिन जो फाइनल बि थींदो। जेके टीमूं हिन जे फाइनल में पहुचंदियूं सो उहो असांखे नज़र ईंदो हिन हवाले सां ईंदड़ ॾींहंनि में अव्हांखे असीं अपडेट कंदासीं। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं हाणे इंट्रस्टिंग ॻाल्हि ते अचूं त यस, व्हाई नॉट, हाउस जे बारे में ॿुधाईंदा हलूं।
त लाफ्टर हाउस जेको आहे उहो तव्हांजे पंहिंजे शहरनि में अची रहियो आहे। पहिरीं त असां उन्हनि खे जेको आहे यूट्यूब ते या टेलीविज़न ते ॾिसंदा हुआ, टेलीविज़न ते डिफरेंट जेके बि चैनल्स आहिनि उन्हनि सभिनी ते ॾिसंदा आहियूं। स्पेशली हाणे जेको आहे धरती टीवी ते लाफ्टर हाउस जे नाले सां प्रोग्राम हूंदो आहे, उते तव्हां ॾिसंदा आहियो। पर हाणे तव्हांखे फिज़िकली मुलाक़ात करण जो, लाइव जेको आहे उहो मुलाक़ात करण जो मौक़ो मिलण वारो, बल्कि मिली चुको आहे। बिल्कुलु कल खां वठी कल हैदराबाद में पहिरियों प्रोग्राम हो ऐं अॼु शाम जो ॿियो प्रोग्राम थींदो। सुभाणे बि संडे वारे ॾींहुं जेको आहे उहो प्रोग्राम उते कंदो। उन खां पोइ जेके ॿिया शहर आहिनि, सिंध जा ॿिया शहर आहिनि, जीअं नवाबशाह आहे, लाड़काणो आहे, सखर आहे, उन्हनि में बि इहो जेको प्रोग्राम आहे ज़रूरु कंदा हो। ऐं ही प्रोग्राम लाफ्टर हाउस धरती टीवी जो न रुगो मशहूर प्रोग्राम आहे सिंध में, सॼे मुल्क में, बल्कि दुनिया में हिन प्रोग्राम खे ॾिठो थो वञे। यूट्यूब ते अवां उन्हनि जी जेका आहे सभी वर्शिप ॾिसी सघो था, केतिरा व्यूज़ उन्हनि खे मिलनि था। इंतिहाई शानदार प्रोग्राम आहे। ऐं अॼुकल्ह जेको ही नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे उनमें डिप्रेशन, एंज़ाइटी, जंहिंमें ॾींहों ॾींहुं वाध थिए पई, ही वाहिद शो आहे सॼे पाकिस्तान में। बल्कि आउं ईअं चवंदुसि हिन नोईअ जो पहिरियों प्रोग्राम आहे जेको शानदार अंदाज़ सां ही असांजी जेका टीम आहे समूरी, अलीगुल मलाह आहे, उनमें सोराब सूमरो आहे, उन्हनि जा जेके ॿिया साथी आहिनि, ज़बरदस्त अंदाज़ सां हिन प्रोग्राम खे खणी हलनि पिया। ऐं सुठी ॻाल्हि जीअं पहिरें अव्हांखे ॿुधाई इहा आहे त हाणे ही शो अव्हांजे शहरनि मंझि अचे पियो। सो हाणे इहो अव्हां ते आहे त अव्हां हिन समूरी टीम जो कीअं इस्तक़बाल कयो पिया ऐं उन्हनि खे कीअं अव्हां इंजॉय कयो पिया। हैदराबाद खां जी शुरूआत थी चुकी आहे, पहिरियों शो कल्ह थियो, अॼु शाम जो ॿियो प्रोग्राम थिए पियो मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में। सुभाणे में बि ही टीम उते हैदराबाद में हूंदी। उनखां पोइ नेक्स्ट जेको आहे प्रोग्राम जा नवाबशाह में थींदा, नवाबशाह खां पोइ लाड़काणो, लाड़काणे खां पोइ सखर, सखर खां पोइ मीरपुर ख़ासि में बि लाफ्टर हाउस जेका पूरी टीम आहे ईंदी, उते परफॉर्म कंदी। सो वंस अगेन आउं इहो चवंदुसि जेतिरो थी सघे वधि खां वधि रजिस्ट्रेशन जा नंबर हलनि पिया था टेलीविज़न स्क्रीन ते। अव्हांजे शहरनि में जेके आहिनि इश्तिहार बि हलनि पिया था, साइन बोर्ड बि लॻाया विया आहिनि। सो उते जेके नंबर ॾिना विया आहिनि उन्हनि ते पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं हिन प्रोग्राम खे लाइव जेको आहे अव्हां रूबरू फिज़िकली जीअं अव्हां चयो त अव्हां इंजॉय कयो। सो उनजी जेका कास्ट आहे हिन प्रोग्राम जी, अॼु त असां पहिरियों ई ॿुधाए छॾियोसीं, खिलण जी तयारी करे रखूं हींअर सां। हा, असां ब्रेक ते वेंदासीं। ब्रेक खां जॾहिं असीं वापसि ईंदासीं त लाफ्टर हाउस जी जेका टीम आहे उन जा जेके ॿ अहम किरदार आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु हूंदा। उन्हनि सां हिन प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त किथे किथे हू वञनि पिया ऐं पहिरियों शो उन्हनि जो कीअं थियो या ओवरऑल उन्हनि जो जेको करियर आहे किथां किथां गुज़री हिते पहुतो आहे। सो उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, दिलचस्प ॻाल्हियूं हूंदियूं, खिलाइण वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं। यकीनन अव्हां उन्हनि खे इंजॉय कंदा। पर मुख़्तसर ब्रेक वठूं था, पोइ अचूं था वापसि। सो असांखे बि खिलणो आहे। तेसिताईं असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भली कार। हिन वक़्तु प्रोग्राम में जिन ॿिनि महिमान शख़्सियतुनि असांखे जॉइन कयो आहे उहे न रुगो सिंध पर असांजे हिन मुल्क जो असासो आहिनि। सॼी दुनिया में उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे ऐं उहे मुखनि ते जेके आहिनि से मुर्कूं विखेरनि था। धरती टीवी सथ जा साथी आहिनि, असांजा आम साथी। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हाणे हू अव्हांजे शहरनि मंझि अचनि पिया। अव्हां उन्हनि खे पहिरियां मुख़्तलिफ़ टेलीविज़न जे स्क्रीन्स ते ॾिठो हूंदो, यूट्यूब ते त ज़रूरु ॾिसो ई ॾिसो पिया, पर हाणे हू अव्हांजे शहर मंझि अचनि पिया। उन्हनि सां बि मुलाक़ात करे सघो था ऐं उन्हनि जो जेको मशहूरु प्रोग्राम आहे जंहिंखे आउं ईअं चवंदुसि त लफ़ाज़ी न हूंदी त उहो हिन मुल्क जो मशहूरु प्रोग्राम आहे लाफ्टर हाउस। द लाफ्टर हाउस जा जेके मेज़बान आहिनि ऐं उन्हनि जी टीम जेका आहे उहा अॼु असां सां मौजूदु आहे। थोरो जो काफ़ी मसरूफ़ आहिनि पर उन्हनि मंझां कुझु घड़ियूं उहे असां लाइ कढी आया आहिनि। साईं सोराब सूमरो साहिबु, सोराब साहिबु मूंखे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में, ऐं अदा शेरदिल गाहो साहिबु अॼु असांजा महिमान थिया आहिनि। सो सोराब भाउ, जेकॾहिं पाण शुरूआत ई तव्हां कयूं, अव्हांजी मसरूफ़ियत बि आहे ऐं हैदराबाद में अव्हां पहुची चुका आहियो, ॿियनि शहरनि में वेंदो किथे किथे, कुझु त प्रोमोज़ में जेको प्रोमो हले पियो उनमें डिटेल आहे न, कुझु अव्हां ख़ासि ज़रूरु सम्झंदासीं। त ॿुधाइजो जेको पहिरियों शो रहियो हैदराबाद वारो कीअं रहियो? नसीर साहिबु जेकॾहिं ॾिठो वञे त हैदराबाद जेको आहे नसीर गोपांग साम्हूं अचे त साम्हूं उहा शख़्सियत अची थी। ठीकु आहे। हैदराबाद में माशाल्लाह जीअं चवंदा आहिनि त हैदराबाद हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे जेको दिलि वारनि जो शहरु आहे ऐं ख़ुशि मिज़ाज माण्हुनि जो शहरु आहे, हवाउनि जो शहरु आहे। त ॾाढो मज़ो आयो शो कंदे ऐं उतां जा माण्हू जेके आहिनि माशाल्लाह उहे बि ॾाढा कोऑपरेटिव आहिनि
छो जो पढ़ियल लिखियल माण्हू तमामु घणा आहिनि उते, हर शहर में आहिनि हूअं त सिंध जे, हैदराबाद ख़ासि करे जीअं हैदराबाद परगणो असां हुनखे चवंदा आहियूं, त उहो पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, ऑडियंस ॾाढी ज़बरदस्त आहे, उतां जा माण्हू खिलणु चाहिनि था, ख़ुशि थियणु चाहिनि था, छो जो हूअं त हर शहर में आहिनि ॾुख सदमा जिते किथे आहिनि, पर हैदराबाद में असां शुरूआति कई आहे, हूअं त कराची में कंदा आहियूं लाफ्टर हाउस इन स्टूडियो में, पर हाणे हैदराबाद में करण में ॾाढो मज़ो अचे पियो, ऐं वरी ख़ासि करे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम जेको आहे इहो असांजे लाइ लकी बि रहियो आहे, जॾहिं बि हिते कोई शो कयो आहे त उहो सुपर डुपर हिट रहियो आहे। अॼु शाम बि हूंदो, वरी सुभाणे बि हूंदो शो? जी जी बिल्कुलु, 3 ॾींहं आहे हुते असांजो शो इहो, ऐं 3 ॾींहं माशाल्लाह अञा बि माण्हू चवनि था त पूरो हफ़्तो हुजे हा, असांजो पूरो हफ़्तो त हुजे हा, पोइ महिमान किथां आणियूं या त तव्हां ऑडियंस मां वठी अची विया आहियूं हिते। सर तव्हांखे इहो सोच कीअं आई, मतिलबु डिफरेंट सिटीज़ में वञी करे इहो प्रोग्राम करणो आहे, सोच कीअं आई, मतिलबु कीअं तव्हांखे लॻो त तव्हांखे इहो करणु खपे? सोच पहिरियां ई हुई, साल ॾेढ अॻु में जॾहिं असां कोविड खां पहिरियां सोचियो हुयोसीं, जॾहिं असां हिते कराची में कयूं पिया धरती टीवी जे स्टूडियो में, त ऑडियंस अचे पई हिते, पर पूरी सिंध खां असांखे कमेंट्स में ॿुधाइनि पिया माण्हू धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते कमेंट्स बि अचनि पिया माण्हुनि जा, त असांजे शहर में अचो, असां नथा अची सघूं कराची, ॾिसो माण्हू हिकिड़े 2 ॾींहंनि लाइ जेकॾहिं माण्हू अचे सीड़ जी कराची सिर्फ़ु शो ॾिसण जे लाइ, त इहो थोरो ॾुखियो थी पवे, उनजे करे असांजी धरती टीवी जी मैनेजमेंट अज़हर सुहाग साहिबु ऐं मरहूम ताहिर अराई साहिबु, उन्हनि जो बि इहो ख़्वाबु हुयो, छो जो वरी ताहिर अराई साहिबु जेको आहे उहो अहिड़ा ॿाहिरि शो करण जो वॾो माहिर हुयो, उन खां अॻु में जेको उन्हनि कया हुया मुख़्तलिफ़ ऑडिशन्स जा जेके शोज़ कया हुआ, वॾी वर्ल्ड लेवल ते विया उहे, त उन्हनि जी इहा सोच हुई त हिनखे हर शहर में खणी वञूं, यानी असांजा जेके उहे माण्हू आहिनि जेके शहर में पंहिंजे में रहनि था, उन्हनि खे उन्हनि जे डोर स्टेप ते असां एंटरटेनमेंट ॾियूं। हूअं त मोबाइल जे थ्रू माण्हू हाणे हर कोई ॾिसे थो वेठो यूट्यूब जे ज़रिए या टीवी ते, पर वरी साम्हूं ॾिसण था चाहिनि माण्हू, घणा जेके आहिनि असां चवंदा आहिनि त साम्हूं ॾिसूं वेही तव्हांजो लाइव दीदार कनि, लाइव साम्हूं माना ज़िंदा हालत में असांखे ॾिसणु, इहा माना सोच आई। पोइ अज़हर सुहाग साहिबु MD आहे जेको असांजी धरती टीवी, उन्हनि बि असांखां पुछियो त करे वेंदा, असां त कंदासीं, असांजो शुरू खां कमु ई इहो आहे, असां माना 92 93 खां स्टेज ड्रामा कयूं पिया, हे बि जस्ट आहे हिकिड़ो स्टेज ड्रामो ई आहे, थिएटर ई आहे, असां करे वेंदासीं, तव्हां रुॻो पंहिंजा रिपोर्टर टाइट कयो, छो जो असां जेके रिपोर्टर आहिनि जेके सहाफ़ी आहिनि असांजा, उन्हनि जो वॾो साथ आहे हिननि शोज़ करण में, जेके बि असांजे शहरनि जा ब्यूरो चीफ आहिनि, उन्हनि जो ईअं सम्झो त मां सम्झां थो 90% उन्हनि जो कमु आहे, छो जो इहे बैनर वग़ैरह करणु, माण्हुनि खे इन्विटेशन ॾियणु, ऑडियंस गॾु करणु, असांजे जेके सहाफ़ी आहिनि दोस्त धरती टीवी न्यूज़ जा, उन्हनि जो ईअं सम्झो ॾींहं राति जो कमु आहे इहो, ऐं इन कम ते लॻी विया आहिनि, उन्हनि खे वधीक ख़ुशी आहे अञा, छो जो उन्हनि जे जेके सराउंडिंग में दोस्त आहिनि या मिट माइट, त उहे उन्हनि खे चवनि तव्हां धरती टीवी जा रिपोर्टर त आहियो, असांखे लाफ्टर हाउस त ॾेखारियो, इन करे उन्हनि जो बि वधीक कमु वधी वियो आहे ॼण। सही, ऐं मुंहिंजे ख़्याल में ऑडियंस गॾु करण जी त ज़रूरत बि कोन हूंदी कंहिंखे, जो चवंदा आहिनि न त नाम ई काफ़ी आहे, जन जन ॿुधो हूंदो, सो अव्हां खां बि एक्सपीरियंस ॼाणणु चाहींदासीं, हीउ जेको हाणे स्टूडियो खां निकिरी करे उते बि ज़ाहिर आहे हिकिड़े हाल में कयो पियो, पर कराची मां निकिरी करे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम करण वारो जेको एक्सपीरियंस आहे, फर्स्ट हैदराबाद खां शुरूआति थी आहे, त शेरदीप भाउ अव्हांजो कीअं रहियो? सभ खां पहिरियां त इहो आहे त असांजे लाइ इहा हिकिड़ी त चैलेंज थी वई आहे, त हाणे उन्हनि शहरनि में असां वञूं पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको असां हिते कमु कयो आहे, जेको कराची में करे आया आहियूं, त उते जेको असां कमु कयो आहे उनखां डिफरेंट ॾियणो आहे, ऐं उनखां सुठो बि ॾियणो आहे, छो जो माण्हू इलाही एक्सेप्ट कनि पिया असां मां, त जेके माण्हू ॾिसणु ईंदा त उहे असां मां मायूस थी न वञनि, असांजी इहा कोशिशि हूंदी त असां बहितर खां बहितर जेको पंहिंजो कंटेंट आहे उहो तयारु कयूं, जीअं असांजा जेके ॾिसण वारा अचनि उते त उहे उतां खिलंदा वञनि ऐं इंजॉय कंदा वञनि, को ईअं न चए त यार बोर कयनि, त इहो असांजे लाइ त चैलेंज आहे, ॾाढी ॾुखियो आहे इहो जेको मुख़्तलिफ़ शहरनि में वञूं पिया, पर अलाह ते भरोसो आहे ऐं टीम सुठी आहे, त बाक़ी जेके आहे सॼी सिंध जा माण्हू प्यारु कंदा आहिनि, जीअं सुराब ॿुधायो त मैसेजिस या जेके कमेंट्स आहिनि उहे ईंदा रहंदा हुया, त असांजे शहर में अचो, असांजे शहर में, हाणे असां उन्हनि जे शहर में वञूं पिया, अॻिते उन्हनि जी जेको आहे ऑडियंस जो जेको फीडबैक आहे उहो असां ॾिसंदासीं, उते ई आम्हूं साम्हूं मिली वेंदो, पहिरियां त कमेंट्स में मिलंदो हुयो, हाणे फेस टू फेस मुलाक़ात थींदी, ऐं ताहिर भाईअ जी इहा शुरूअ खां वठी हुई, जीअं सुराब भाई ॿुधायो, त उहो त असांजी टीम में न आहे, उनखे मिस कयूं पिया ॾाढो असां, उहो हुजे हा त अञा बि मुंहिंजे ख़्याल में असां हिन शो खे अञा बि बहितर करे सघूं, हिन महिल बि कोशिशि कयूं पिया, जेके असांजा आहिनि हाल उन पंहिंजे चवंदा आहिनि जो हाल पिरिया नाल, त असां पंहिंजी
कोशिशि कयूं था वधीक हाणे एजेंसी फ़ैसिलो कंदी। अच्छा सोरा भाउ जी ॿुधायो त 93 खां वठी उन्हनि खे हिकिड़ो एक्सपीरियंस आहे थिएटर जो स्टेज तो अव्हां इन खां पहिरीं ईअं लाइव ऑडियंस से ॾाढो स्टूडियो में कमु करण वरी एतिरा माण्हू अॻियां वेठा हुजनि उहो पहिरीं अव्हां खे तजुर्बो रहियो आहे? मुंहिंजी जेका शुरूआत आहे उहा स्टेज खां ई आहे मुंहिंजी बि। मां 2006 में स्टेज ड्रामा शुरू कया हुया। उन वक़्तु मां स्टूडेंट हुयुसि 9th क्लास जो, त फस्ट जेको स्टेज ड्रामो कयो हुयो उन खां पोइ कंटिन्यू साल में ॿ टे इहे स्टेज थिएटर जेके थींदा आहिनि उहे कंदो पियो अचां ऐं हिन वक़्तु ताईं कंदो पियो अचां। त मुंहिंजे लाइ ऑडियंस जे साम्हूं परफॉर्म करण का नई शइ त आहे कोन, पर ॾुखियो ॾाढो आहे। स्टूडियो में तव्हां कयो था ऐं लाइव तव्हां कयो था ऑडियंस जे साम्हूं, त ॾाढो ॾुखियो आहे। प्रेशर जेको हूंदो आहे उनखे ॾाढो प्रेशर हूंदो आहे, उन में प्रेशर खे कंट्रोल करे पाण ऐं परफॉर्म ॾियणु त इहो थोरो ॾुखियो थी वेंदो आहे। बाक़ी कंदा आहियूं ऐं दुआ घुरंदा आहियूं पंहिंजे उस्तादनि खां ई अलाह खां त इज़त बचाइजांइ, छो जो उन वक़्तु इज़त ऐं ज़िलत साम्हूं थींदी आहे जेका हूंदी आहे। सो आख़िरी हिकिड़ो सुवालु हिननि खां करे वठूं पोइ सोराबनि सोरा भाउ जे लाइ त असांखे जेका थोरी घणी इंफॉर्मेशन आहे त मोइन अख्तर साहब उन्हनि जा ई मदाह शुरू खां वठी रहिया ऐं उन्हनि जे घर कीअं विया, मिठाई कीअं खाधऊं ऐं उहो बि सॼो सो उन्हनि हिकिड़ी ख़्वाहिश हुई त उहे उन्हनि खे धाॻो ॿधनि, पर उहो न ॿधी सघिया या उन खां पोइ उमर शरीफ़ साहब खां ॿुधायो। अव्हां ऑफिशियली कंहिंखां धाॻो वग़ैरह ॿुधायो आहे या? मां धाॻो न ॿधायो आहे, बाक़ी मुंहिंजो उस्ताद साम्हूं ई आहे जंहिं मूंखे हिन फील्ड में इंट्रोड्यूस करायो। ॿधे कोन पियो उहो बि हिन ते अञा मूं त यकीन न थियो इन त धाॻो अॻिते हली गिला कर रहा है। जी जी अच्छा सर मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो जॾहिं तव्हां लाफ्टर हाउस शुरू कयो तव्हांखे मतिलबु एतिरो हो त एतिरो ज़्यादा मशहूरु थींदो पूरे पाकिस्तान बल्कि आउं चवां थी वर्ल्ड वाइड ॾिठो वञे थो इहो शो, त तव्हांखे हो त उमेदु हुई त इहा शइ एतिरी ॾिठी वेंदी ऐं केतिरियूं क़िस्तूं हली चुकियूं आहिनि प्रोग्राम जो? हिन वक़्तु ताईं मुंहिंजे ख़्याल में 2 साल असांखे पूरा थींदा हुआ। फेबरवरी में 2020 में शुरू कयोसीं, फेबरवरी 8 फेबरवरी ते। उनखां पहिरियां असांजी तयारी त हुई, जीअं ई ताहिर आराई साहब जॉइन कई हो 2018 में धरती टीवी, त उन ॾींहं खां वठी वेरी फर्स्ट डे खां वठी असांजी सॼी वर्किंग ई इन ते हुई त नालो छा हुजणु खपे, हुन में सेगमेंट्स कहिड़ा हुजणु खपनि, टीम में ॿिया कहिड़ा हुजनि। ख़ासि करे हिन शो लाफ्टर हाउस जो शौक़ु अली गुलमला खे वधीक हुओ, छो जो उहो चवंदो आहे असां तक़रीबन सभु टेली फिल्मूं बि ठाहियूंसीं, कॉमेडी पैरोडी फिल्मूं बि ठाहियूंसीं, स्टूडियो बेस्ड प्रोग्राम बि कयासीं, सिटकॉम बि कयासीं। हाणे का नई शइ करणु था चाहियूं ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं असां शुरूआती दौर में जॾहिं KTN ते हूंदा हुआसीं त उते असां अहिड़ा 4 एपिसोड रिकॉर्ड कया हुआसीं पायलट तौरु, जॾहिं अञा इन अहिड़ा शोज़ न थींदा हुया। ARY ते हिकिड़ो हलंदो हुयो बाटली वाला जे नाले सां, जेको फैसल काज़ी कंदो हुयो। उन में उन घर जा भाती विहारियूं वेठो हूंदो, पोइ कोई गेस्ट ईंदो, उन्हनि सां चिट थींदी हुई। असां चयो त असां स्टेज ड्रामे जा वांगुरु हिकिड़ो कयूं प्रोग्राम। उन में असां 4 एपिसोड कया हुआसीं उन दौर में, जंहिंमें शबीना चन्ना आपा हुई ऐं ख़ुशबू सिंधी जेका हुई उहा मुंहिंजी ज़ाल जो कैरेक्टर हुनजो, ऐं अली गुलमला नौकर हूंदो आहे। उन में हिकिड़ो घर ई ॾेखारियोसीं, फनकार हाउस जे नाले सां प्रोग्राम नालो हुयो। उन में इहो ॾेखारियो त फनकार जो ई घरु आहे, फनकार हाउस। उनजे जो फैमिली मेंबर बि आहिनि उहे बि फनकार आहिनि, ऐं जेके उन गेस्ट थी अचनि था उहे बि आर्टिस्ट ई अचनि था, सेलिब्रिटीज़ अचनि था, पोइ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थिए थी। नौकर जेको आहे उहो उन्हनि सां खिल वोग करे थो। उन दौर में वरी उहो सम्झ में न आई ॻाल्हि, उन चैनल वारनि खे उन्हनि चयो यार न इहो न हलंदो, ईअं थींदो उहो थींदो, त स्टेज ड्रामो आहे असां सिधो स्टेज ड्रामो कयो त भलो आहे। पोइ वरी जॾहिं वरी इंडिया में शो इहो शुरू थियो कपिल शर्मा शो, उन खां पोइ उहो त हाणे थियो आहे न, कपिल शर्मा शो त हाणे शुरू थियो आहे। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां 2005 जी जॾहिं असां KTN ते हुयासीं ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई चैनल हुयो सिंधी, नओं आयो हुन महिल अञा, उन खां पोइ ॿिया चैनल आया 2-3। त शुरू खां हुयो सही असांजो त इहो तमामु घणो सुपर डुपर हिट वेंदो, पर असां इंतज़ारु हिन में हुयासीं त असां ताहिर आराई जेसि ताईं न ईंदो तेसि ताईं इहे शो नथा करे सघूं असां। ऐं साम्हूं उहो वेठो हुजे खिलण ते ऐं आइडियाज़ ॾियण ते, सेट डिज़ाइन करण में, छो जो उहो अहिड़ो अलाह साईं हुनखे जनत नसीब करे क्रिएटिव माण्हू हुयो जो ईअं कचिरे जे ढेर ते बीहंदो न, उनखे बि अहिड़ो सेटिंग करे बीहारींदो, उन ते बि कोई न कोई वीडियो सॉन्ग ठही वेंदो, उनखे अहिड़े तरतीब सां सेटिंग करे रखंदो, अहिड़ा फ्रेम वठंदो, अहिड़ा एंगल वठाईंदो जो उहा बि नई शइ थी वेंदी हिकिड़ी। उन इहो शो डिज़ाइन कयो ऐं असांखे यकीन हुयो, बल्कि 100% इहो हुयो त असां जीअं हिन रुॻो तव्हां प्रोमो छॾींदासीं ऐं यूट्यूब ते त पोइ ॾिसो त कहिड़ी पज़ीराई मिले थी। ऐं ईअं ई थियो, जॾहिं असां प्रोमो छॾियो शुरू में असां जेकी माशाल्लाह गेस्ट आया इंटरनेशनल लेवल जा, सनम मारवी साहिबा आई, या उनखां पोइ मुमताज़ मौलाई, असगर खोसो, इहे शुरूआती एपिसोड में असां गॾु हुया। ख़ासि करे मौलाना असदुल्ला खोड़ो जेको फस्ट टाइम कंहिं TV चैनल ते आयो कंहिं शो में, ऐं उहो बि कॉमेडी शो में, उन लाइ वॾो मसइलो हुयो उहो। असांजो माना उहे सुपर डुपर हिट विया। हाणे बि अञा ताईं बि ॾिसो तव्हां, जॾहिं बि असांजो
लाफ्टर हाउस यूट्यूब ते अपलोड थिए थो त उहो विदिन अवर्स इहो हज़ारनि में जो व्यूज़ अची था वञनि। सही। अच्छा थोरो हिन जे जेके ही हाणे अवां हैदराबाद खां त शुरूआत थी चुकी आहे तो कुछ माण्हुनि खे इहो ॿुधाए घणनि माण्हुनि ज़हन में अञा इहा कंफ्यूजन आहे त भई असांखे टिकट वठणी पवंदी, रजिस्ट्रेशन एडवांस में कराइणी पवंदी, किथे कराइणी पवंदी, जेकॾहिं इहा माण्हुनि जो इहे जेके न सवाल इन्हनि खे हल कंदा हलूं कीअं हू शरीक थी सघंदा? तक़रीबन सवाल कनि पिया माण्हू जिन जिन वटि असांजो नंबर आहे हूअं ई असांजो नंबर माण्हू सदका जारिया सम्झी विरायो आहे। एॾियूं फ़ोन कॉल्स ऐं नंबर मैसेजिस अचनि था, अलाए सम्झ में न ईंदो आहे असांखे असांजो नंबर पुलिस वटि कोन्हे उन्हनि वटि कीअं थो पहुची वञे। सो पुछनि पिया माण्हू, उन्हनि खे इहो ई ॿुधायूं पिया असां त पहिरियां हिन जो सोचियो होसीं त टिकट रखूं, पर पोइ वरी सोचियोसीं त टिकट जेकॾहिं रखंदासीं त पोइ जेको माण्हू टिकट भरे ईंदो उहो चवंदो मूंखे अॻी सीट मिले, मां वेझो खां वेही आर्टिस्टनि खे ॾिसां ऐं ॻाल्हियूं ॿुधां उन्हनि जूं। पोइ असां ॿियो इहो बि सोचियोसीं त महांगाई बि अॻे ई घणी आहे, इमरान ख़ान हूअं ई तबाही करे छॾी आहे, महांगाई एॾी करे छॾी अथई, पेट्रोल बि महांगो करे छॾियो ताज़ो। असांजो त हाणे ग़रीब पंहिंजे माण्हुनि ते सिंधी माण्हुनि ते इहो बोर वधीक बार न विझूं ऐं कोई अफोर्ड करे सघे थो कोई नथो करे सघे, घणी 200 रुपया ई रखूं। पर पोइ बि माण्हू चवंदा न मां टिकट भरी आयो आहे मूंखे अॻियां वेहण ॾियो या मूंखे सीट न मिली आहे मां बीठो आहियां छो। इन करे असां उहा एंट्री फ्री रखी आहे, पर रजिस्ट्रेशन इन करे रखी आहे त फैमिलीज़ जे लाइ उहा सिर्फ़ु उन जेके नंबर ॾिनल आहिनि स्क्रीन ते उन ते माण्हू फ़ोन करे ॿुधाईंदा असां हेतिरा फैमिली मेंबर्स आहिनि, हेतिरियूं सीट्स असांजूं रखूं। उन सां ईअं ख़बर पवंदी त असां जॾहिं हॉल फुल थो थी वञे त पोइ असां रजिस्ट्रेशन उहा बंदि करे छॾींदासीं। असांजी कैपेसिटी हाणे फुल थी वई आहे, हम अगरि रजिस्ट्रेशन कयूं बि तव्हां अचो जॻह न मिले तव्हांखे त वरी कोई मसइलो थी वञे। इहो रजिस्ट्रेशन जो तरीक़ेकार इहो रखियो आहे, फ़ोन नंबर जेके आहिनि असांजा ब्यूरो चीफ आहिनि उन्हनि जा नंबर ॾिनल आहिनि, उहे हुते रजिस्ट्रेशन कनि था, उनखे कार्ड्स ॾियनि था इन्विटेशन कार्ड। बाक़ी आहे टोटल एंट्री फ्री आहे, उहो इन करे चई था छॾियो अॻु में ई त वरी असां वटि माण्हू केतिरा 2 नंबर माण्हू बि निकिरींदा आहिनि न टिकेटूं नकली ठाराए करे ऐं सेल करणु शुरू करे छॾींदा आहिनि। पोइ माण्हू जेको हुते हाल ते पुछंदो आहे असां त 1000 रुपया भरे करे आया आहियूं टिकट, कंहिंखे ॾिनो 1000 रुपया चवंदा हुयो हिकिड़ो माण्हू टिकट पोइ खपाए बीठो रोड ते। इन करे असां चैनल जे थ्रू पंहिंजे चैनल थ्रू सभिनी खे ॿुधाए छॾियूं था एंट्री बिल्कुलु फ्री आहे। इवन हिते बि जॾहिं थींदो आहे कराची में लाफ्टर हाउस त उते बि एंट्री फ्री हूंदी आहे। अक्सर माण्हू जे ज़हन में इहो हूंदो आहे त शायदि उते बि का टिकट वग़ैरह आहे, ऑडियंस जी का बि टिकट न आहे, सिर्फ़ु तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ असां खणी पिया अचूं शो तव्हांजे हर शहर में। ऐं न सिर्फ़ु हाणे त सिर्फ़ु असां अनाउंस कयो आहे हैदराबाद, नवाबशाह, सखर, लाड़काणो, ॿिया शहर वारा जेके आहिनि उहे बि चवंदा सभु त सिंध जा ॿिया शहर न आहिनि छा, दादू न आहे, सेवण न आहे, घोटकी न आहे, या ठटे में नथा अचो, सिजावल में नथा अचो, त उन्हनि खे बि असां ॿुधाईंदा हलूं त उहे बि असांजी पाइपलाइन में आहिनि शहर। आहिस्ते आहिस्ते पहिरियां असां डिवीज़न्स इहे कवर कयूं पिया, उनखां पोइ हर शहर में तक़रीबन खणी वेंदासीं असां लाफ्टर। ज़बरदस्त। अच्छा हाणे ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो, पाण ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं ऐं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं अवां सां कंदासीं अव्हांजे शो जे हवाले सां, अव्हांजे करियर जे हवाले सां। सो नाज़रीन हीउ ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो असांजो जारी रहंदो, पर हिते वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे चऊं था भलीकार, सोराब सुमरो ऐं शेर दिलगाहो साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। लाफ्टर हाउस जेको हाणे अव्हांजे शहरनि मंझि थियणु वञे पियो, हैदराबाद खां शुरूआत थी चुकी आहे ऐं सोराब भाउ ॿुधायो त ईंदड़ ॾींहंनि में नवाबशाह, लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि शहरनि में बि हू ज़रूरु ईंदा। सो उन ते बि ॻाल्हाईंदासीं। शेर सोराब साहिब जी असांखे ख़बर आहे त बाय बर्थ जीअं ॿुधाईंदा आहिनि त हू आर्टिस्ट आहिनि ऐं नंढे हूंदे सां ॿुधाइनि पिया जॾहिं रेडियो जो गानो हलंदो हो त हुननि जी ॼंग बि हलंदी हुई गॾु गॾु। अव्हां खां ज़रूरु सम्झणु चाहींदासीं, छाकाणि त असांजो प्रोग्राम फस्ट टाइम अव्हां आया आहियो, त अव्हां हिन फील्ड में कीअं आया, या उस्ताद तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि पर अञा धाॻो कोन ॿधो अथनि छो, उहो वरी ज़रूरु हुननि खां पुछंदासीं। इहो त पाण ई जवाबु ॾेई सघंदा धागे जो त, बाक़ी मां हिन फील्ड में मुंहिंजे लाइ अचणु टीवी चैनल्स ते ॾुखियो हुयो। उनखां पोइ जॾहिं मूंखे सोराब ऐं अलीगुल वारनि सां मुलाक़ात थी त पोइ थोरो ईज़ी थी वियो, छो जो मूंखे अहिड़ा माण्हू मिली विया जिन मूंखे सपोर्ट कयो या मुंहिंजे जेको टैलेंट हुयो उनखे सम्झो। इन खां पहिरियां कुंभ शहर आहे मुंहिंजो, उन में असांजो अॼु ॾींहं ताईं जेको स्टेज ड्रामो आहे सॼी सिंध में कुंभ जी स्टेज फेमस आहे, उहो जेको ड्रामो आहे मुंहिंजा कज़न्स आहिनि, सामल गाहो हिन महिल प्रेसिडेंट आहिनि आर्ट काउंसिल ऑफ खैरपुर जा, त उहे कंदा हुया। त मां नंढड़ो हूंदो हुउसि त इहे थिएटर वग़ैरह ॾिसण में ईंदो हुयुसि, उतां मूंखे इंस्पायरेशन मिले पई त यार मां बि कयां, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु टीम सां गॾु असां पोयां शर्टियूं खणी बीहंदा हुआसीं, उहे चेंज करे वरी मथे चढ़ी वेंदा, त हिकिड़ो माहौल नंढपण में ई मूंखे मिली वियो ड्रामनि वारो। त उन खां पोइ वरी
2006 में ॿुधायो तव्हांखे 9th क्लास में मां पढ़ां पियो त उन वक़्तु मां ईअं ई मां पंहिंजे कज़न खे चयो त मूंखे हिकिड़ो करेक्टर तव्हां कराईंदो ड्रामे में, त हुननि पहिरियां त मूंखे चयो तूं छा कंदे हेल्पर ते, मां चयो हिकिड़ी महिरबानी कयो। पोइ हुननि मूंखे हिकिड़ी एंट्री ठाहे ॾिनी, पने ते लिखी ॾिनो इहो कजां वञे। उहा जॾहिं कयमि त ॾाढी एप्रिसिएशन मिली। सुबुह ते जीअं शहर में निकितो त माण्हू सुञाणनि पिया, मुंहिंजो यार वाह वाह मज़ो अची वियो, कलो को ॿार मां माण्हू परे खां सलाम पिया कनि, मुंहिंजो यार हिन कम खे थोरो कंटिन्यू कजे। उन खां पोइ मैट्रिक कई, मैट्रिक थिएटर त हले पियो मुंहिंजो, मैट्रिक कई। उन खां पोइ जेको स्टेज कंदा आयासीं 2013 में मुंहिंजी मुलाक़ात थी सुराब सां, मुंहिंजो फ़ोन ते ई राब्तो थियो हुयो। हिन महिल ताईं काफ़ी माण्हू मूंसां बि फ़ोन ते राब्तो कंदा आहिनि, सुराब सां बि कंदा आहिनि, ईंदा रहंदा आहिनि। उहे पंहिंजो जेको टैलेंट आहे उहो ॾेखारींदा आहिनि, या जीअं असां चऊं करे त उते चवंदा आहिनि कुझु परफॉर्म करे ॾेखारियो। त ईअं ई मां बि आवाज़ टीवी ते हुया जॾहिं, त मूंखे जन परफॉर्म करे ॾेखारियो तव्हां छा करे सघो था। मुंहिंजो मां स्टेज कंदो आहियां, बाक़ी तव्हां मूंखे कुझु वन लाइन ॾियो, त थोरो मां परफॉर्मेंस कई त हिननि चयो ठीकु आहे। पहिरीं जेका उस्ताद जे अॻियां यादि आहे? मुंहिंजे ख़्याल में मुख़्तलिफ़ कुझु शयूं असांजो हुयो टाइम पास जे नाले सां प्रोग्राम हुयो, जेको पॉलिटिकल ह्यूमर ते प्रोग्राम हुयो, जंहिंमें अलीगुल चुगलखोर जाखोड़ी जो कैरेक्टर कंदो, रिपोर्टर हूंदो। उन वक़्तु कुदरती असांजी रिकॉर्डिंग ई हले पई, त हीअ अची वियो त मां बि कमु करणु थो चाहियां। असांजे वारा तुंहिंजी ऑडिशन बि थी वेंदी, हिन खां मुंहिंजे ख़्याल में रिपोर्टर जो ई कैरेक्टर करायोसीं। हिनखे चयोसीं तूं बसि रिपोर्टर आहे हिकिड़ो, ऐं हाणे तूं कंहिं माण्हू सां बीह करे कॉमेडी में जीअं रिपोर्टर कंदा आहिनि साफ़ ई उहे करे वेंदे। हिन चयो हा करे वेंदे। हिन उते पंहिंजो ई स्क्रिप्ट माना दिमाग़ मां ई सॼो ॿुधायो, ऐं नालो बि पाण ई रखियईं शेरू शरारती। शरारती टीवी सां गॾु मां जेको आहे शेरू शरारती तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। मूंसां गॾु ई छोला चांवर वारो बीठो आहे, साईं छोला चांवर मिलाईंदा पोइ तव्हांखे मिलावट में पकड़नि नथा माण्हू, अहिड़ियूं का ईअं शइ कयईं त असांजो यार वाह वाह त करे वेंदो कमु। पोइ मां अलीगुल खे चयोमांसि अलीगुल हाणे हे बाबा तूं तुंहिंजी जॻह वठे थो चुगलखोर जाखोड़ी, तूं हाणे वरी जेको आहे कैरेक्टर कर हिन में, ही रिपोर्टर थींदो हुन में। पहिरियां तूं रिपोर्टर हूंदे, ॿिया छोकिरा खणी ईंदा जेके कैरेक्टर कंदा हुआ, हाणे तूं किरदारु कर त जीअं थोरो शइ सुठी ठही वञे। उन वक़्तु मूंखे यादि आहे जॾहिं शुरूअ में आवाज़ टीवीअ ते आवाज़ थिएटर जे नाले सां हिकिड़ो सिलसिलो जारी कयो हुयनि, त मां त थिएटर जो ई एक्टर हुयमि। त मुंहिंजे लाइ त का नई शइ हुई कोन, पर माण्हुनि खे बि ख़बर न हुई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मैनेजमेंट खे बि त ख़बर हुजे न त हीउ केरु आहे, किथां आयो आहे छोकिरो। नओं छोकिरो हुयुसि मां, सफ़ा हिननि वटि जीअं पहुतुसि त सुराब वारा त हिननि जी अखी बाज़ वारी आहे, जीअं परे खां ॾिसी वेंदा त हे करे वेंदो। मुंहिंजे लाइ हिकिड़ो करेक्टर लिखियो हुयो ड्रामे में, यादि हूंदो सुराब खे, मुंहिंजे नाले सां लिखियो हुई त शेरदिल आहे करेक्टर हुयो। त उन ते एतिराज़ थी पियो त हीउ न करे सघंदो। मां हिकु ॾींहुं वियुमि उते रिहर्सल करायनि। मां रिहर्सल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा शइ न थींदी आहे जेका परफॉर्मेंस माण्हू कंदो आहे, त उते ई सॼो ख़बर पवंदी आहे। पर रिहर्सल पोइ बि थोरी मूंखे जॾहिं हे न करे सघंदो, ॿिए ॾींहं ते डायरेक्टर फ़ोन कई त बाबा असां मैनेजमेंट जे तरफ़ां एतिराज़ आहे, असां तोखे ड्रामे में नथा रखी सघूं। मुंहिंजो को मसइलो न आहे। हिकिड़ी एंट्री हुई उहा बि। ॿिए ॾींहं ते वरी सुराब जी फ़ोन अची वई, चए बाबा मां हिननि खे चयो इहो करेक्टर कंदो, त इहो ई कंदो, तोखे अचिणो आहे। ऐं मां वरी वियुमि, उहो करेक्टर जॾहिं मीरपुर ख़ासि में हुयो असांजो स्टेज ड्रामो, उहो जॾहिं मां करेक्टर कयो, उन वक़्तु मुंहिंजी इज़त ऐं ज़िलत जो मसइलो जीअं हूंदो आहे त बाबा हाणे हिन सोर्स लॻायो आहे त हीउ माण्हू ई कंदो, त मुंहिंजो हाणे मूंखे करे ॾेखारिणो आहे। उहा जेका मां एंट्री कई उहा एतिरी त भरपूर मोट मिली मूंखे उन वक़्तु ई ऑडियंस जे तरफ़ां। ऐं पोइ उन खां पोइ जेके चैनल में ॿिया बि हुया डायरेक्टर्स हुया या जेके बि हुया, उन्हनि जो न यार तूं सुठो कमु करे सघे थो। उन खां पोइ कंटिन्यू जेको बि शो हूंदो हुयो या ड्रामो हूंदो हुयो त मूंखे उहो रखंदा हुया। त ईअं मुंहिंजी शुरूआति थी वई टीवी ते। ज़बरदस्त। अच्छा, हाणे अचूं उस्ताद ॾांहुं। त उस्ताद जॾहिं अव्हां हिननि जे कम खां मुतमिन बि आहियो, धागे वारी ख़्वाहिश हिननि जी बि, मोइन अख्तर साहिब वारो कुझु सुवालात अव्हां अञा पाण सिखो पिया या ही बि कंहिं ॿिए उमर शरीफ़ साहिब खे ॻोल्हनि, उहे बि हाणे दुनिया में न रहिया, धागो छो न पिया ॿुधो? न, मां असल में मां बि हिननि खे इहो ई चवंदुमि, मोइन अख्तर वारो ई जवाबु। मां पाण अञा सिखां थो, ऐं मां एतिरो नथो सम्झां जो मां पाण शागिर्द कंदो वतां ऐं धागा ॿधंदो वतां, गाना ॿधंदो वतां। मां हिनखे इहा ई सलाह ॾिनी त मां अञा पाण सिखां थो। इन करे जीअं मोइन अख्तर मूंखे चयो तूं उमर शरीफ़ खां ई धागो ॿधाए, ईअं मां वरी हिनखे थो चवां मां अञा सिखां थो, तूं वञी अलीगुल मल्ला खां धागो ॿधाए। इहो टारण जो तरीक़ो त न आहे? न, छा आहे जो अलीगुल मल्ला मूंखां सीनियर बि आहे। जीअं मां हुनखे पाण ॾिसी करे स्टेज ड्रामनि में आयो हुउसि, उहो मूंखां सीनियर आहे 10-12 साल। सो मां हिनखे इहो ई चवंदुसि त उहो सुठो एक्टर बि आहे। मां सुठो एक्टर न थी सघियो आहियां, कोशिशि कंदो आहियां। छो अदाकार में नकाल में फ़र्क़ु हूंदो आहे। मां नकाल सुठो आहियां। रहमतुल्लाह मांजोटी साहिबु चवंदो आहे, असांजो उस्तादु आहे, उहो इहो ई चवंदा तूं एक्टर न आहीं, एक्टर अलीगुल मल्ला आहे, कॉमेडी एक्टर जंहिंखे चइजे। तूं नकाल तूं कमाल जो, माना पैरोडी जेका तूं करे थो, मिमिक्री करे थो, इन में माना मां सिंधी मीडिया में बि नज़र नथो अचे कोई जेको तूं पैरोडी करे थो वञे,
नकल करे थो वञे कंहिं कैरेक्टर जी शख़्सियत जी, इहो को ॿियो नथो करे सघे। इन करे तूं उन ते ई पंहिंजो ध्यानु ॾे थो सुठो। इन करे मां हिनखे इहो ई मशवरो ॾिनो, तूं अलीगुल मलाह खां धागो ॿधाए, ऐं उहो धागा ॿधंदो रहंदो बि आहे। ॿ टे शागिर्द हुन कया बि आहिनि। धागा में हुननि जे खीसे में हूंदा आहिनि। हा, धागा हूंदा ई हूंदा मोइन अख्तर साहब जो एतिरो ज़िक्र पियो थिए ऐं उमर शरीफ़ साहब जो, त असां चाहींदासीं हिकिड़े इंटरव्यू में तव्हां हुनजो इज़हार कयो बि हो त उहो कीअं थियो, त मोइन अख्तर जहिड़ो एक्टर उन्हनि खे पाण सोराब सुमर साहब खे कॉल करे ऐं चवे त मैं मोइन बात कर रहा हूं, उहो जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे सां बि उहो वाक़ियो शेयर कयो। हा, इहो सर 2004 में थियो हुयो। असांजे कंहिं फंक्शन में परफॉर्मेंस हुई अलीगुल जी मुंहिंजी, असांजो वरी स्टाइल इहो आंदोसीं सिंधी मीडिया में, त वरी 2 पीस 3 पीस सूट तव्हां वांगुरु ईअं पाए कॉमेडी कंदा हुआ स्टेज ते। उते कंहिं माण्हू माना ॾिसी वरितो मूंखे, हुननि चयो त उर्दू जो को हुयो साफ़ ई हुयो, पोइ इंग्लिश हुननि जो मैगज़ीन निकिरंदो हुयो शी जे नाले सां, उन्हनि सां ई परफॉर्मेंस ॾिठी, त हुन पोइ मूंखे साइड में वठी वियो, मूंखे चई परफॉर्मेंस खां पोइ मिलियो, चयो त यार मैं आपकी परफॉर्मेंस देखिए, सिंधी में आप बिल्कुल, मुझे ऐसा लग रहा था लुक वाइज आप मोइन अख्तर लग रहे हैं। सर मैंने फॉलो ही उनको किया है, जब होश संभाला है तो उनको ही देखता हुआ आ रहा हूँ, इसीलिए। अच्छा ईअं ॻाल्हि ॿोल्हि थी वई, सिटिंग थी हिकिड़ी 10-15 मिंटनि जी, हुन उहे ॻाल्हियूं सेव करे छॾियूं, हुन वरी पोइ इंटरव्यू करे छापे छॾियो शी मैगज़ीन में। हाणे शी मैगज़ीन हुन दौर में 2003-2004 में मुंहिंजे ख़्याल में एॾो महांगो हुयो जो असां वठी न सघंदा, न ई पढ़ंदा हुआसीं, अंग्रेज़ी ॾिसण सां असांजो कहिड़ो कमु, वठंदासीं त रुॻो तस्वीरूं ॾिसण लाइ, पर वठूं छो। पोइ अली साहब मूंखे ॿुधायो 2-3 ॾींहंनि ते, उन्हनि ॾे वटि शायदि ईंदो हुयो, हुननि पढ़ियो ॾिठो, उन्हनि मूंखे चयो यार शी मैगज़ीन में तुंहिंजो इंटरव्यू छपियो आहे को सिंधी मोइन अख्तर। मां साईं अलाए ख़बर न आहे कहिड़ो रिसालो आहे, मूंखे त नालो ई पहिरियों दफ़ो तव्हां था ॿुधायो। चई मां ॾिठो हिकिड़ी जॻह ते, मां चयो ॾिसां वठी थो अचां, वियासीं वठणु अलीगुल मां वठी आयासीं, वाक़ियो हुन इंग्लिश में इंटरव्यू छापे छॾियो मुंहिंजो मोइन अख्तर, उहो कुदरती वरी पोइ मोइन अख्तर साहब बि पढ़ियो, ज़ाहिर आहे हिकिड़ी लेवल आहे वॾी हुननि जी, उन्हनि बि ॾिठो, पोइ उन्हनि नंबर हथु कयो, ऐं केटीएम ते तव्हांखे ख़बर हूंदी सलमा हूंदी टेलीफोन ऑपरेटर, उहा पठाणी, उनखे फ़ोन आई त मूंखे सोराब सूमर जो नंबर खपे। हुन चयो नंबर त न ॾींदा आहियूं, तव्हां केरु, चयो मोइन अख्तर थो ॻाल्हाए, हुन सां ॻाल्हाइणो आहे। त हुन उहो एॾी एक्साइटेड थी चए सर 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 एक मिनट ठहरे में इधर ही आपसे कॉल बात करवा रहे हैं, हुनखे उते ई कॉल ते रखी मूंॾे कॉल कई हुन असल में। अच्छा वो जॾहिं बि फ़ोन कंदी न चवंदी साफ़ बात करेंगे, त असां सम्झी वेंदासीं अली साहब ॻाल्हाईंगे, हुन बि हुन दफ़े मूंसां ईअं ई कयो, साफ़ बात करेंगे। मां वरी तयारु थी मां चयो मालिक थो फ़ोन करे अलाए छा थियो, त हुननि चयो हाँ हलो क्या हाल है, मां चयो छा थी अली साहब आवाज़ खे छा थी, मां चयो जी सर हुकुम कयो साईं, अगरि भाई मोइन अख्तर बात कर रहा हूँ, मां चयो मोइन अख्तर सलमा, मां चयो ॾाढी थी करे मूंसां या छा आहे, असां पाण मुंहिंजो त कैरियर जो स्टार्ट ई ॾाढी थी आहे, पर मूंसां ई था कनि अलाए छा। मां सर कौन मोइन अख्तर, भाई मोइन अख्तर बात कर रहा हूँ, जो आपने देखा होगा टीवी पे, मुझे मैंने आपका इंटरव्यू देखा है शी मैगज़ीन में, द सिंधी मोइन अख्तर, तो मैं आपसे मिलना चाहता हूँ अगर आपका टाइम है तो। कहिड़ी वॾी लेवल आहे हुननि जी, कहिड़ो वॾो एक्टर, बैनुल अक़वामी शख़्सियत हुननि जी शोहरत, ऐं उहो असांखे चए त आप बहुत अच्छे आर्टिस्ट आहियूं, तव्हां सां मिलणु थो चाहे। पहिरियां त मूंखे यकीन न आहे, पोइ जॾहिं हुननि पूरी पंहिंजी एड्रेस ॿुधाई घर जी, त हिते अचिजो, तव्हां NIC वठंदा, गेट ते ईअं न छॾींदा, अंदरि रहंदा अहिड़े इलाइक़े में, पोइ मूंखे यकीन थियो। वरी पोइ जॾहिं हुन फ़ोन बंदि कई, पोइ मां ऑफिस फ़ोन कई, पुछो ऑपरेटर सलमा खां, वाक़ई मुंहिंजो था चए, हा भाई मोइन भाई से, अच्छा एड्रेस मां नोट करे वरिती। पोइ असां अलीगुल मल्हा, मां वाहिद रज़ा, निसार सोलंगी जहिड़ो आहे मुंहिंजो आर्टिस्ट बि आहे, उन्हनि सां गॾु वियासीं, उते उन्हनि जी मुलाक़ात करे आयासीं, घर वेठासीं। उन दौरान कोई उन्हनि खे गुलाब जामुन ॾेई वियो न, इहे गुलाब ॼमूं हूंदा आहिनि, मिठाई ॾेई आहिनि, त हुनजी फ़ोन अची वई जॉनी लीवर जी इंडिया खां, उन्हनि सां ॻाल्हाई पियो वेठो, असांखे चयईं ले भई, असां हिकु हिकु खयूं सभिनी, त काल जो डिघी थी वियो, त मां बि वरी ॿियो बि खयूं गुलाब जामुन, हुननि तकड़ में फ़ोन बंदि करे चयईं भाई मेरे भी बाल बच्चे हैं, छोकरी खत्म न कयो, बचाओ कुछ, मैंने एक एक बोलना था आपने, सही उते ही ॻाल्हि ॿोल्हि थी। पोइ मां चयोमांसि सर मैं आपसे धागा बंधवाना चाहता हूँ शागिर्दी का, यार मैं आपको सीखूंगा, मैं खुद आपसे सीखूंगा। उन बि ईअं ई ॻाल्हि कई, मां हिनखे फर्स्ट टाइम में चयो त कुझु करे ॾेखार पंहिंजे तौर ते, त हुननि चयो तव्हां करे ॾेखारियो, पोइ छा कंदो, मां सर मां परवेज़ मुशर्रफ जी पैरोडी भली कंदो आहियां। हाणे उन दौर में परवेज़ मुशर्रफ 2003-04 में प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि हुयो, आर्मी चीफ बि हुयो, ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वरी बहरी ऑडिटोरियम में हुनजी पैरोडी कई मां, इहा वॾी ॻाल्हि हुई। उनजी त पैरोडी करे ॾेखारीमांसि उर्दू में ई, त देखो भाई उली जिंदू में गैर बोली, बड़ी खुशी हुई आपसे मिल के मोइन अख्तर साहब, आप बहुत बड़ा नाम है पाकिस्तान का, और वी प्राउड ऑफ यू। यकीन ॼाणो अलाह सां हिन नसीब करे मोइन अख्तर साहब खे त ईअं चश्मो ईअं लाहे करे ईअं मां ॾिसी करे जो जो तुम कर रहे हो ना ये मैं भी नहीं कर सकता। वाह वाह वाह, वॾी ॻाल्हि, वाह बिल्कुलु, एॾो वॾो एक्टर आहे, एॾो एतराफ़ करण जे लाइ बि दिलि घुरंदो दिल खपे वॾी, सही, तुमने अभी ये की है ना ये मैं भी नहीं कर सकता, मैं ये आवाज़ नहीं निकाल सकता। वाह,
मैं खुद सीख रहा हूँ तुमसे। वो मैं सर कैसे बताए, चाहिए ऐसा करो उमर से जाके अगर बंदा उमर शरीफ को ढूंढो। मैं सर वो कहाँ मिलेंगे, मुझे भी तो ढूंढ लिया ना। हाँ सर घर तो ढूंढ लिया है, वो कैसे मिलेंगे, आर्ट्स काउंसिल में जाओ किसी ने कैसे मिला देंगे। वो आर्ट्स काउंसिल में यूनुस मेमन साहब आए, वो उन्हनि जो घर जो भाती आहिनि सभु उन सां ॻाल्हि कई, पोइ उन्हनि मूंखे मिलायो उन्हनि सां। फर्स्ट टाइम जॾहिं उन्हनि सां मिलां पियो वञी मुंहिंजी एॾी दिलि धड़के पई त मां उन्हनि सां कीअं साम्हूं कीअं वेंदुमि मां। उमर शरीफ एॾो वॾो नालो ऐं ॾाढे प्यार सां मिलियो, मोहबत सां। ऐं पोइ 15-20 मिंट अॻु धाॻो घुराए यूनुस मेमन खां ई, उन ते पढ़ाई कयईं, क़ुरानी कोई आयतूं हुयूं, कुझु दुआऊं हुयूं, वो ॿधी। ऐं पोइ मूंखे चयईं सीधा हाथ दो भाई, सीधे हाथ में मां धाॻो ॿधे। अच्छा बस एक ही नसीहत तुम्हें करूँगा बेटा और कुछ भी नहीं, तुम जो काम कर रहे हो अच्छा कर रहे हो, स्टेज पे बहुत ज़बरदस्त। नमाज पढ़ो बस। अच्छा। एक वक्त भी, वैसे तो 5 वक्त पढ़ो मेरा कहना ये है, लेकिन अगर कोशिश करो एक वक्त भी नमाज ज़रूर पढ़ो। उससे क्या होगा कि तुम जब उस मालिक के कायनात के आगे झुकोगे, पूरी दुनिया तुम्हारे पीछे झुकेगी। ये मेरी नसीहत समझो, अमल करो न करो तुम कोई। माशाल्लाह उन ते 2009 में इहो मां उन्हनि खां धाॻो ॿधायो। 5-6 साल गुज़री विया तेसिताईं जेसिताईं उन्हनि खां मिला मुलाक़ात थी। 2004 में मुलाक़ात थी मुइन अख्तर सां, 2009 में मुलाक़ात थी उमर शरीफ सां। उन मां अञा ताईं सिखूं था। इहे अकेडमियूं आहिनि असांजे लाइ, यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि खां ई सिखूं था। उन्हनि जूं ॻाल्हियूं असां सिंधी में ट्रांसलेट करे ॿुधायूं था, थोरो घणो चेंज करे, कैरेक्टर में नाला ॿियनि जा विझी करे। जीअं हुननि मिसाल ॻाल्हि उमर शरीफ साहिबु कॾहिं मोहम्मद अली साहिब जी पैरोडी कंदो आहे ॾाढी सुठी, त मां वरी हुनखे थोरो चेंज कयो, मां वरी असद कुरैशी साहिब खे खणी ईंदो आहियां। आइटम उन्हनि जो ई हूंदो आहे, डायलॉग उन्हनि जा ई हूंदा आहिनि, सिर्फ़ु सिंधी में कंदो आहियां, सिर्फ़ु अदाकार चेंज हूंदो आहे। ऐं हुनजो पंहिंजो इहो ई चवणो आहे त कयो ईअं बाबा कयो, ॿिया कनि था इंडिया वारा कनि था, तव्हां छो न कयो, तव्हां त पंहिंजा माण्हू आहियो, असांखे चुराइनि था उहे सभु लाइनियूं। सर तव्हां ॻाल्हि कई अकेडमी जी, त सर तव्हांखे नथो लॻे त हिते सिंध में या हुजणु खपनि अहिड़े क़िस्म जूं अकेडमीज़ या लाफ्टर हाउस लाइ या कुझु बि मतिलबु अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि उहे हुजणु खपनि अकेडमीज़? हुजणु खपनि, सरकारी सतह ते हुजणु खपनि, सरकारी लेवल ते हुजणु खपनि। हिकिड़ो इदारो हुननि खोलियो आहे कल्चर डिपार्टमेंट सिम्पा जे नाले सां जामशोरे में, पर उहो बंदि पई आहे, बिल्डिंग नई ठही पई आहे, तयार पई आहे। हालांकि हुते कमु थी सघे थो तमामु सुठो घणो, पर असांखां कमु वठनि न, मतिलबु सारी ॻाल्हि कमु नथो वठो वञे। असां वटि वॾा वॾा ज़हन पिया आहिनि, तमामु हाई लेवल जा एक्टर पिया आहिनि असां वटि, जेके चवनि था असां कमु वठो, नवां आर्टिस्ट मुतारिफ़ करायो, असां उन्हनि खे सेखारण लाइ तयार आहियूं, पर आहिनि कोन अकेडमी। पोइ असांजो इहे प्रोग्राम ई आहिनि, इहे असांजी नर्सरी आहिनि, चैनल्स जेके आहिनि, इते ई माण्हू सिखनि था अची करे, नवां आर्टिस्ट अचनि था, उन्हनि खे चांस ॾियूं था, उतां कोई न कोई निकिरी थो अचे। अच्छा सर, जेकर असां लाफ्टर हाउस जी ॻाल्हि करियूं, प्रोग्राम जी ॻाल्हि करियूं स्पेशली, त उनमें काफ़ी अहिड़ा महिमान आया आहिनि, तव्हां चयो 2 साल जो रिगो अरसो थी वियो आहे, त उनमें अहिड़ो को महिमान जेके तव्हां ख़ुदि इंजॉय कयो हुजे? महिमान त तव्हांखे इंजॉय कंदा आहिनि, पूरे प्रोग्राम खे जेके बि ऑडियंस हूंदी आहे उहो इंजॉय कंदी आहे, पर को अहिड़ो महिमान जेके तव्हां इंजॉय कयो, तव्हांखे मज़ो आयो हुजे? तक़रीबन सभई महिमान ॾाढा सुठा, सभिनी खे असां बि इंजॉय कयो, असांखे मज़ो आयो हुन में प्रोग्राम करण में, जिन में सनम मारवी साहिबा, छो जो उहा स्पेशली इन शो जे लाइ आई हुई लाहौर खां, फ्लाइट में किरायो बि पंहिंजो भरी आई हुई, ऐं छो जो इन जे करे जो तव्हां चए त अली गुलमल हाणे तव्हां ॿई मुंहिंजा फेवरेट आहियो, ऐं मां तव्हांजे डायलॉग से टिकटॉक ठाहींदी आहियां, इन जे करे हाणे तव्हां चयो आहे पहिरियों दफ़ो त मां ज़रूरु ईंदुसि। पंहिंजे ख़र्च ते आई, सिर्फ़ु असां इहो शो करे वरी फ्लाइट हुई हुननि जी वापसि हली लाहौर, उन सां ॾाढो मज़ो आयो शो कंदे। मंज़ूर सखीराणी साहिबु, मौलाना असदुल्ला खोड़ो, ऐं या असगर खोसो आयो हुयो, या हाणे रिसेंटली बि ॾाढा सुठा सुठा आर्टिस्ट आया, निगत नाज़ जेका आई, जंहिंमें असां इहो अरेंज बि कयोसीं हिकिड़ी क्लिप बि, त नाराज़ थी वई, उथी वई, ईअं थी वियो, माण्हू परेशान थी विया त वाक़ई ईअं छा थी वियो, अहिड़ो कुझु न हुयो। माण्हू पुछनि पिया अहिड़ो कहिड़ो सुवालु पुछियो, मां को सुवालु हुयो ई न त पुछां छा, इहो सिर्फ़ु तव्हां सां ॾाढी थी करणी हुई, हिकिड़ो माना प्लैंटेड हुयो सॼी शइ, उन्हनि सां बि ॾाढो मज़ो आयो। मंज़ूर सखीराणी साहिब सां इन करे मज़ो आयो जो हू पाण हिकु त एक्टर रही चुका आहिनि, ॿियो असां कॉमेडी कयूं पिया या अली गुल वारा शेरदिल वारा एंट्री कनि पिया, त हू एक्ट पिया कनि, हू न त रिएक्ट पिया कनि। कॉमेडी थींदी ईअं आहे, हिकिड़ो माण्हू एक्ट करे बि हुन रिएक्ट करे त पोइ कॉमेडी क्रिएट थींदी आहे। उन सां ॾाढो मज़ो आयो। शमन अली मीराली साहिबु आयो, उन बि ॾाढो सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, उन सां ई मज़ो आयो ॻाल्हियूं कंदे। त असां माना तक़रीबन हर गेस्ट सां इंजॉय कंदा आहियूं, ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। हा कोई गेस्ट अहिड़ो हूंदो आहे जंहिंखां माना वेठो हूंदो आहे चुप करे, हाणे परेशान थी वेंदा आहिनि असां वारा आर्टिस्ट बि, त हाणे असां कयूं छा साईं, मां कॾहिं कॾहिं हिनखे चई वेंदो आहियां खिलाइण जी नाकाम कोशिशि, एंट्री तव्हांजी ज़ाया थी वई साईं, असांजो गेस्ट न खिलियो। अच्छा ब्रेक वठी वठूं, पोइ ज़ाहिर अहिड़ा कहिड़ा गेस्ट मथे में लॻा जन अव्हांखे बोर कयो हुजे ऐं वाक़ई एक्ट कयो अॻियां रिएक्ट करे त मज़ो ईंदो, पर के अहिड़ा हूंदा आहिनि हा न ईअं, त उहे अहिड़ा बि ज़रूरु लॻा हूंदा 2 सालनि में ज़रूरु। सो ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां वापसि ईंदासीं त पोइ वरी अञा वधीक हिननि सां असीं ॻाल्हियूं कंदासीं।
नाज़रीन ब्रेक खां पोइ द मॉर्निंग ऑफ धरती में वहाँ भली कार चऊं था ऐं असां सां सोराब सुमरो ऐं शेर दिल गाहो साहब मौजूद आहिनि। लाफ्टर हाउस ते ई ॻाल्हि ॿोल थी पई, ओवरऑल उन्हनि जे करियर जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी पई। हिकिड़ो सवाल अव्हां खां बि थी वञे, पोइ जेके बोरिंग गेस्ट कहिड़ा कहिड़ा आहिनि सो उहो ज़रूरु पुछंदासीं। अच्छा, ही अव्हां केरु वेंदो हिन कुर्सीअ ते, उहो प्रोग्राम बि अव्हां बि कयो पिया हींअर, सो उनजो रिस्पॉन्स कीअं अव्हां ॿुधाइजो त? या उनजो रिस्पॉन्स पहिरियां हैदर कादरी साहब करे पियो ऐं ॾाढो सुठो होस्ट ऐं एक्टर आहे। उन जे मुक़ाबले में त मां कुझु बि न आहियां, उहे कनि पिया। पर उनखां पोइ वरी इहा चैनल वारनि जे तरफ़ां मूं ते ज़िमेदारी विधी वई त इहो तोखे करिणो आहे, असां बंदि कोन्ह कंदासीं, हिनखे कंटिन्यू तूं सुठो करे सघीं थो। त मां कोशिशि कयां पियो त उनखे मां बहितर कयां। बाक़ी रिस्पॉन्स जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि पुछो पिया त रिस्पॉन्स असांखे मिलंदो आहे यूट्यूब ते या व्यूज़ ते। अॼुकल्ह असां ईअं पिया चेक कयूं, पहिरियां TRP वग़ैरह हूंदी, उहे शयूं हाणे असां न पिया ॾिसूं। पर यूट्यूब जे हवाले सां इहो प्रोग्राम जेको हुयो केरु वेंदो कुर्सी ते, पहिरियां खां हिन वक़्तु सुठा व्यूज़ अचनि पिया। त मूंखे लॻे पियो त रिस्पॉन्स सुठो पियो मिले। इंटरेस्टिंग गेस्ट हींअर ताईं आया हुजनि जेकॾहिं केरु वेंदो कुर्सीअ ते इन प्रोग्राम में? इन प्रोग्राम में त हाणे मूंखे 2-3 शो कया आहिनि। इन में इंट्रस्टिंग गेस्ट त मां नथो चई सघां, सुठा गेस्ट आया आहिनि। बाखला शरी हुई ऐं लास्ट प्रोग्राम कयो अपा नसरीन जेका हिते बि शो कंदी आहे, उन सां कयो हुयो। त अञा एतिरो न कयो आहे कमु उन मतिलबु एपिसोड्स, त नॉर्मली हले पियो। वरी पाण ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। हा सोराब साहब, अहिड़ा गेस्ट जेके न मज़ो ई न ईंदो हुजे, अहिड़ा बि ज़रूरु लॻा हूंदा। 2 साल वॾो टाइम आहे। बिल्कुलु, हिकु दफ़ो त ईअं थियो, को असिस्टेंट जेलर हुयो, पहिरियां जेल सुप्रिटेंडेंट हुयो को, उहो हुयो गेस्ट, पर उहो न अची सघियो। हुन पंहिंजो असिस्टेंट मोकिले छॾियो, असिस्टेंट जेल सुप्रिटेंडेंट शहाबुद्दीन साहब सिद्दीकी साहब शायदि नालो, हैदराबाद में। हाणे साईं हिकु त जेलर पुलिस वारो माण्हू ऐं असां कॉमेडी कीअं कयूं, उहो वेठो आहे चुप करे। हिते बि जेलर ई लॻो वेठो हालांकि असां घणी कोशिशि कईसीं हुनखे खिलाइण जी, त साईं हूंदा आहिनि हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं, अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि छा जेलर ते असां वटि? अच्छा, या तव्हां वटि कैदी बि कॾहिं कहिड़ा हूंदा आहिनि जेके खिल भोग कंदा हुजनि, मश्करी कंदा हुजनि, गाना चवंदा आहिनि वेही करे, थामा वॼाईंदा आहिनि, अहिड़ो कुझु सिस्टम आहे माहौल या न? न, अहिड़ो हिते कुझु न आहे। वरी हीअ अची एंट्री कनि मुख़्तलिफ़ कई, छा सिर्फ़ु ॾिसनि बीठो। हा, असांखे ईअं पियो लॻे त माना हे जेका मां पुलिस वारो करेक्टर कयो, मूंखे ईअं पियो लॻे हिन खां पोइ मुंहिंजी बसि शामत आई। हिनखे न वणी आहे ॻाल्हि त पुलिस वारनि जी इंसल्ट बि थिए, या शायदि हिन नेगेटिव वरितो आहे, सीरियस हुजे न, खिले ई न पियो। सही आहे। मां हिनखे हल त हलो पाण ॿाहिरि निकिर, हिनखे करणु ॾेई चयो अॼु। सो इहा मूंखे लॻे थो माण्हुनि जी नेचर ई अहिड़ी हूंदी आहे, के माण्हू थोरो वरी ॾेखारींदा बि आहिनि त भई हाणे असां वेठा आहियूं महिमान थी त खिलंदासीं। हालांकि खिल त सुञाणींदा बि आहिनि हर शइ, ख़बर अथनि, मेंटली तौर ते तयारु थींदा आहिनि। लाफ्टर हाउस आहे, खिल भोग करणी आहे हिते। पर पोइ वरी इन चकर में हूंदा आहिनि जेकॾहिं असां थोरी बि हिनखे थोरी खिल भोग कईसीं त अॻियां अहिड़ा दिमाग़ बीठा आहिनि जो असांखे माना धोई लाहींदा, फ्री थी वेंदा, या कोई अहिड़ी ॻाल्हि करे हुजनि सफ़ा जो वरी पोइ असां न ॾेई सघूं जवाबु। छो जो असांजो त इहो कमु आहे रोज़ जो, हुनजो कमु न आहे। हुननि सिर्फ़ु जस्ट लाइक गेस्ट थी आया आहिनि। कॾहिं कॾहिं इन में बि माण्हू थोरो हेजिटेट थींदा आहिनि वेही करे, त न हिननि सां न कयूं मश्करी काई बि, त उहो बि अहिड़ो को जवाबु न अचे जो वरी पोइ असांजी वधि मिटी पली थी वञे। इन करे बि माण्हू घणो न कंदा आहिनि। हालांकि तव्हां बि पाण आया आहियो, कहिड़ो मज़ो कयोसीं, ॾाढो मूं इंजॉय कयो ॾाढो। अच्छा, ईअं बि थींदो आहे त को महिमान अचण खां अॻु में के शर्तूं रखे त बाबा मूंखां ही सवाल कजो, ही न कजो, या घणा हूंदा आहिनि लहराईंदा आहिनि, अलाए छा थींदो, घणनि माण्हुनि ज़हन में त असांजी शायदि पटकी दूर थींदी, कॉन्सेप्ट हूंदो आहे न हिकिड़ो, त ईअं बि हूंदो आहे त न यार ही पुछजो या छा पुछंदो? हा, पुछंदा आहिनि अक्सर माण्हू जॾहिं मेकअप रूम में ईंदा आहिनि गेस्ट, पहिरियां थोरी हुननि सां कचहरी थींदी आहे, पोइ उहे अॻु में ॿुधाए छॾींदा आहिनि त यार हे शयूं न पुछिजो, छो जो मां हिनजो जवाबु न ॾेई सघंदुसि या न ॾेई सघंदुसि। छोकिरी हूंदी आहे काई त तव्हां मूंखे ख़बर आहे अचे सोरा भला किथां किथां अहिड़ो को सुवालु कंदो अचानक जो अॻिलो माण्हू पोइ परेशान थींदो आहे, हुनजो जवाबु ॾियां या न ॾियां। त मां चयोमांसि तव्हां जवाबु ॾेई छॾियो, पोइ खणी एडिट करे छॾींदासीं। चवंदो मां जवाबु ॾेई न सघंदुमि न, मां छा चवां पोइ हुनजे बारे में। पोइ इन करे पोइ अहिड़ो को सुवालु न कजो। पोइ इन करे पोइ हुन खां अवॉइड बि कंदा आहियूं, छो जो असांखे शो अञा हलाइणो बि आहे। ऐं असां वटि त माशा हाणे अहिड़ा गेस्ट बि आहिनि जेके 2-3 दफ़ा बि आया आहिनि। यानी उन्हनि जी पंहिंजी बि इहा ख़्वाहिश हुई त असां हिकु दफ़ो आयासीं, असांखे टाइम घटि मिलियो, असां ॿीहर बि अचण था चाहियूं। पोइ असां 2-3 दफ़ा बि घुरायो आहे ॿीहर इन करे असां अहिड़ो को वरी सवाल बि न कंदा आहियूं, अहिड़ी का ॻाल्हि न कंदा आहियूं। उन्हनि ते हलणो बि पवंदो आहे हुननि जी विश ते। सुभाणे ईंदो त अचनि ॿार न ॿियनि खे बि वञी ॿुधाए न वञिजो न शो में, न वञिजो, मूंसां बि हालत चयो बि हुअं थी न पुछंदुसि पर वरी पुछे। सही। तव्हांखे छा थो लॻे त अगरि मीडिया में कमु करण लाइ या स्पेशली इन फील्ड में कमु करण लाइ, शोबिज़ में कमु करण लाइ डिग्री लाज़मी आहे?
मुझे ख्याल में तो हिन फील्ड में एक्टिंग में तो डिग्री की जरूरत कोन्हे की इते अदाकार अंदरां ही जेको हुंदो आहे ऐं जेतिरो उन में अंदर एक्टिंग हुंदी आहे उहा ही करे सघे थो। तव्हां हिन वक़्तु इदारा आहिनि नापा आहे उते डिग्रियूं पिया ॾियनि पर उतां जा जेके आहिनि डिप्लोमा कयो वेठा आहिनि छोकिरा असांजा दोस्त आहिनि काफ़ी एक्टिंग उन्हनि न सिखी आहे उतां टेक्निक उन्हनि सिखी आहे त बाबा तव्हां हीअं कयो। एक्टर जेको आहे त नसीरुद्दीन शाह साहब खां कंहिं पुछो त उन चयो त एक्टिंग त को सेखारे कोन थो सघे तव्हांखे ज़िंदगी सॼी असां टेक्निक सेखारे सघूं था तव्हां हीअं कयो त बहितर करे सघो था बाक़ी अदाकार अंदर में हूंदो आहे त मुंहिंजे ख़्याल में हीअ अहिड़ी शइ हिन जे लाइ डिग्री जी ज़रूरत कोन्हे हे जंहिंमें जेतिरो आहिनि अलाह जे तरफ़ां इहा ॾात मिलियल आहे जंहिंखे जेतिरी उहो ओतिरो ई परफॉर्म करे सघे थो उनखां वधीक बि नथो करे सघे घटि बि नथो करे सघे पर उनखे इम्प्रूव करे सघे इम्प्रूव जेको आहे इहो तव्हांखे ॿुधायमि त इम्प्रूव करण जे लाइ इदारा आहिनि नापा आहे आर्ट काउंसिल में बि हिन महिल क्लास हलनि पिया त इहो मतिलबु जेका शइ असांजे अंदर में हूंदी आहे परफॉर्म करे बि सघूं पिया पर असां न कंदा आहियूं त उहो असांखे ॿुधाईंदा आहिनि हिन तरीक़े सां इहा शइ थी सघे थी ऐं नापा वारनि सां मूं काफ़ी कमु कयो आहे मां उते पढ़ियो न आहियां पर मुंहिंजा दोस्त आहिनि त उन्हनि सां गॾु परफॉर्मेंस कंदो आहियां त उतां जॾहिं मां उन्हनि सां कमु कंदो आहे त उन्हनि वटि हिकिड़ी जेका शइ मूंखे सिखण खां मिलंदी आहे त उहा टेक्निक हूंदी आहे त तव्हां थिएटर असां जंहिं महिल कंदा आहियूं असां कंदा आहियूं पाण में बाबा तूं हेॾां अचां मां हेॾां ईंदुमि पोइ जेको थियो ॾिठो वेंदो जीअं हाणे असां हिते कयूं पिया उते ईअं न आहे उते अगरि जेकॾहिं मां हा मतिलबु उतां जी इहा आहे टेक्निक अगरि जेकॾहिं मां हिकिड़ो ही मुंहिंजा हथ हिते आहिनि हिते मां तव्हांखे डायलॉग ॾिनो आहे हीअ असां ड्रामो 10 दफ़ा अगरि कंदासीं मूंखे हीअ हथ हिते ई रखणा आहिनि पोइ उहो डायलॉग ॾियणो आहे इहा ब्लॉगिंग हूंदी आहे जेको ब्लॉग कंदा आहिनि उनखे ड्रामे खे त इहा टेक्निक आहे इहा बि ॾाढी ॾुखी आहे जेका असांखे न ईंदी आहे जंहिंजे करे फासंदा आहियूं त मां हाणे बि कोशिशि कंदो आहियां त नापा जॉइन कयां सिखी वठां पर टाइम कोन पियो मिले एतिरा आहे पंहिंजा जेके आहिनि शोज़ वग़ैरह जेकर उन्हनि जा इवनिंग में आहिनि क्लासिस वग़ैरह त सिखणु घुरिजे पर एक्टिंग हिकिड़ी ॾात आहे जंहिं वटि आहे हिन महिल मुंहिंजे ख़्याल में सॼी मीडिया में जेके अदाकार कमु कनि पिया उहो कंहिं बि कंहिं इदारे मां न आया आहिनि उहे टीवीअ तां या थिएटर मां ई आया आहिनि ऐं वॾा नाला जेके बि आहिनि उहे उन्हनि वटि कंहिं वटि बि एक्टिंग जी डिग्री कान्हे की जेको आयो पोइ गॾु थी वेंदासीं तव्हां हितां अचिजो मां त मुंहिंजे ख़्याल में लाफ्ट हाउस में ईअं थींदो को रिटन में स्क्रिप्ट त हूंदो कोन्हे या अॻु में का रिहर्सल थींदी आहे या हाणे जेको ही वञो पिया मुख़्तलिफ़ शहरनि में खणी करे उनजो त को कॉन्सेप्ट ठाहे विया हूंदो त हैदराबाद में जेके 3 शो आहिनि कहिड़ा कहिड़ा किरदार हूंदा छा कंदासीं स्क्रिप्ट न ई हुजे पर उहो त किरदार ऐं ॿियो उहो त कंदा हूंदा असल में असां बेस्ट थींदो आहे असांजो त गेस्ट केरु आहिनि छो जो गेस्ट हूंदा उन्हनि सां ई कंदासीं न कॉमेडी बिल्कुलु ऐं उन सां ई मिलंदड़ जुलंदड़ कैरेक्टर बि हूंदा असां इहा कोशिशि कंदा आहियूं अॻु में ख़बर पए त गेस्ट केरु केरु आहिनि मिसाल जी ॻाल्हि असां वटि जेकॾहिं अची थो वञे इसरार लगारी आहे जीअं अॼु असां वटि इसरार लगारी जीअं त संजीदा एक्टर आहे त असां एंट्री वारा कोशिशि कंदा आहिनि त असां बि को अहिड़ो एंट्री कयूं अहिड़ो को एक्ट कयूं जेको हुन सां थोरो माना मिले बि सही रिज़ेम्बलिंग हुजे जेको पाण हू इंजॉय करे या जॾहिं कोई अहिड़ो अदाकार अची वेंदो आहे उनजी वरी पैरोडी कंदा आहिनि उनजा ई शागिर्द थी वेंदा आहिनि जंहिंमें हू पाण बि इंजॉय करे थोरी घणी तयारी थींदी आहे शो खां पहिरियां एंट्री ठाहींदा आहिनि पाण में ऐं असांखे ॿुधाईंदा आहिनि मां हुनखे ॿुधाईंदो आहियां जॾहिं मां हीउ सुवालु पुछां जवाबु ॾेई पूरो करे इहो गेस्ट त हुन सां रिलेटेड आहे इहा शइ इन एंट्री सां जॾहिं मां हुननि खां पुछां त तव्हांखे सिंगिंग में केरु पसंदि आहे गुलूकार कहिड़ो पसंदि आहे तव्हां पाण बि सिंगर आहियो पर तव्हां कंहिंखे ॿुधंदा आहियो वधीक त हू चवंदो यार मां हिन गुलूकार खे ॿुधंदो आहियां हिते तव्हांजी गुलूकारनि वारी एंट्री थी वेंदी त जीअं हुन सां मैच थी वञे इहा शइ त तव्हांखे त हीउ पसंदि आहे तव्हां पाण बि सिंगर आहियो पर असां वटि बि हीअ सिंगर आहिनि जेके पाड़े में रहंदा आहिनि उहे बि ईअं गिरी ईंदा आहिनि असांजे हाउस में उन सां उहा रिलेटेड थी वेंदी आहे शइ थोरी घणी रिहर्सल अॻु में थींदी आहे होमवर्क त थींदो आहे ज़ाहिर इन खां बग़ैर नथी थी सघे काई शइ अच्छा जीअं कपिल शर्मा वग़ैरह जॾहिं मूं किथे पढ़ियो या किथे ॿुधो त 5 खां 8 हुननि जा नामियारा स्क्रिप्ट एडिटर आहिनि तॾहिं वञी अहिड़ो अञा शायदि मथे जेकॾहिं इहो ई असां वटि बि कॉन्सेप्ट इहो अचे त अहिड़ा के सुठा स्क्रिप्ट एडिटर पहिरीं ॻाल्हि ज़ाहिर हूंदा त ज़रूरु लिखनि बि था सुठा उस्ताद रहमतुल्लाह मांजूटी जो मां ज़िक्र कयो अयूब गुल ॿिया टिया या असीं मुख़्तलिफ़ अख़बारनि में मज़ा आर्टिकल पढ़ंदा हुआसीं जेकॾहिं इदारा उन्हनि खे पे कनि अहिड़नि इदारनि जे लाइ के स्क्रिप्ट एडिटर हुजनि त नथा सम्झो त अञा हुननि जो जेको मयार आहे या मज़ा आहे उहो बहितर थींदो तमामु बहितर थी सघे थो ऐं उन्हनि वटि त साईं ईअं आहे जो हर जेको एक्टर आहे न जेको हुन वटि एंट्री थो करे इंडिया में उनजो राइटर अलॻि हूंदो आहे उहो हुननि जा पंच लाइन उहे लिखंदो आहे सभु ऐं उन्हनि खे बि इहा ख़बर हूंदी आहे त असां वटि हीउ गेस्ट आहे उन गेस्ट जा असां रिलेटेड ई हू उन्हनि खे पंचिस ॿुधाईंदा आहिनि त तूं हीअं चइजे हिनखे हीअं चवंदो न त उहो ॾाढो इंजॉय कंदो गेस्ट जेको आहे ऐं असां वटि ईअं आहे कोन इवन तव्हां कपिल जो ॾिसो त कपिल शर्मा सॼो स्क्रिप्टेड हूंदो आहे बिल्कुलु इन में सवाल प्रॉम्प्टिंग थींदी आहे पर स्क्रीन लॻल हूंदी आहे मथे बिल्कुलु इवन ऑडियंस खे बि प्रॉम्प्टर लॻल हूंदो आहे हिकिड़ो त हुनखे चयलु हूंदो आहे हिते तव्हांखे लाफ्टर ॾियणो आहे हिते क्लैप करिणो आहे उहो लिखिजी ईंदो आहे तॾहिं उहो ऑडियंस हुते लाफ्टर ॾींदी आहे
इन करे हर कैरेक्टर जो हुननि जो अलॻि राइटर आहे हुते ऐं हुननि जी रिहर्सल थींदी आहे। अक्षय वारो जेको शो हुयो अक्षय कुमार जे में आयो हुनखे 11-12 ॾींहं हुननि रिहर्सल कई हुई त जॾहिं उहो शो ऑन एयर थियो त उते खां हुननि को और बि हिकिड़ो डायलॉग चई छॾियो कंहिं अक्षय कुमार त हुन ते कपिल चयसि जॾहिं चयो साईं और ॻाल्हाइणो हुयो त पोइ असांखे 12 ॾींहं रिहर्सल छो करायो हाणे तव्हां आउट ऑफ स्क्रिप्ट वञो था पाण तव्हां इहा अलॻि रिहर्सल में न कई से शइ जेकॾहिं ईअं ई करिणो हुयो त पोइ 12 ॾींहं रिहर्सल छो करायो पंहिंजे घर घुराए करे हुन वटि रिहर्सल थींदियूं ऐं हिकिड़े ॿिनि शो में मूं ईअं बि ॿुधो तो चवनि पिया जेके महिमान हुआ त आपने स्क्रिप्ट ही रात भिजवाया था तो मैं तैयारी नहीं कर पाया तो माना वो मेहमान ने भी स्क्रिप्ट मोकिलनि पिया ऐं असां वटि इन जो अंदाज़ो लॻाए त बग़ैर स्क्रिप्ट जो एतिरो सुठो कमु थिए थो ऐं जेकॾहिं स्क्रिप्ट हुजे रिहर्सल हुजे त बिल्कुलु असां इंडिया में जेके असांजा सिंधी हिंदू रहंदा आहिनि उते रवि राय उन ॾींहुं फ़ोन कई असांखे जेको पाण हिकिड़ो वॾो प्रोड्यूसर आहे ड्रामनि जो ऐं फिल्मुनि जो उन चयो त तव्हांजो स्क्रिप्ट केरु लिखंदो आहे असां स्क्रिप्ट अलाह लिखंदो आहे भई असांखे आमद थींदी आहे भई उहो ॿुधाईंदो वेंदो आहे बसि कंदा वेंदा आहियूं चई न माना को राइटर कोन्हे तव्हांजे प्रॉपर न साईं त उहो हैरान थी वियो शौक़ में अची वियो चई यार तव्हांखे ख़बर आहे त कपिल घणा वठंदो आहे हिन शो जा असां त चए फिल्मूं प्रोड्यूस था कयूं सॼी ख़बर आहे हिन मीडिया में रहूं था फिल्म इंडस्ट्री में पर असांखे ख़बर न आहे छा चयो 1 करोड़ रुपयो वठंदो आहे उहो हिकु शो जो ऐं हुनजो राइटर अलॻि रखियलु आहे हुनखे अलॻि पेमेंट कंदा आहिनि चैनल वारा हुनजो वार्डरोब लाइ अलॻि हुनजा माण्हू रखियल आहिनि हुनजा मेकअप रूम में मेकअप आर्टिस्ट हर आर्टिस्ट जो अलॻि आहे गेटअप वारे जो ईअं न आहे हिकिड़ो मेकअप आर्टिस्ट हिकिड़े कैरेक्टर खे ठाहे थो ॿिया बि ठाहिण इंतज़ार में यार जल्दी करे असांजी इंटरव्यू करे असांखे तयारु कर असां वटि ईअं थो थिए न हुनजो हर कंहिं कैरेक्टर जो मेकअप आर्टिस्ट पंहिंजो आहे उहो हुनखे तयारु कंदो बीठो तॾहिं त पोइ सुपर डुपर हिट शइ वञे थी उहा असां पंहिंजे जो रविंद्रनाथ टैगोर जो आहे न इहो त सिज पुछियो त मूंखां पोइ केरु रोशनी फैलाईंदो त ॾींहुं अॻियां अची करे चयो त मां कोशिशि कंदुसि सो हाणे असां बि इहो था कयूं त असां कोशिशि कयूं था हिकिड़ी माण्हुनि खे पसंदि अचे पियो ऐं इहा वॾी महिरबानी आहे ऑडियंस जी जो असां कुझु न बि कयूं था पोइ बि खिलनि था मां अक्सर हिते बि ऑडियंस खे चवंदो आहियां त माशाल्लाह सलाम आहे तव्हां हेॾे महांग जे दौर में बि खिलो था अवांखे सलामत असांजे अहिड़नि बोर माण्हुनि सां गॾु बि अवां जेतिरो वेठा न त मां उहे ब्रेक में अचे पियो त म्यूज़िक हूंदो आहे एॾा किरदार हूंदा आहिनि उन में मां इंजॉय कंदा आहियूं हाणे असां सां गॾु अलाए कीअं ख़ुशी थी वरी छो परे हुई तव्हां अकेला हुजो पोइ असां बि कोन So credit goes to press Sayyida. So break वठूं था हिते. So break जो टाइम थिए पियो नाज़ी असां त वही माना ग्रेवी में हूंदा आहियूं ज़ाहिर ठीक सो मेकअप आर्टिस्ट भी आयो ऐं कंहिंजा वार सिधा करे उहो बि सभिनी ॾिठो पियो ऐं तव्हां ब्रेक वठो दिलि ते न वठो सो ब्रेक ई वठूं था जी नाज़रीन द मॉर्निंग ऑफ धरती में अवांखे चऊं था भली कार ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हली पई ज़बरदस्त अंदाज़ में शेर दिल गाहो साहब सां ऐं सोराब सूमरो साहब सां सो लख लाइक सोराब वंस अगेन हाणे जेकॾहिं अचूं हुन ते अवां परवेज़ मुशरफ जो तव्हां ॿुधाए विया त हुनजी मेमिक्री अवां या हुनखे नकाल चऊं नकल सुठी अंदाज़ में कंदा ॿिया कहिड़ा मशहूरु किरदार जन जी अवां कंदा हुजो ऐं मज़ो ईंदो हुजे यार वाह ज़बरदस्त तमामु घणो वरी असल में छा कंदा त सभिनी जी आहियूं पर अवाम जेके पसंदि करे व्यूअर जेके वधीक पज़ीराई जंहिंमें मिले उन्हनि में असांखे मिली आहे अली काज़ी साहिब जेका कई तव्हां सां गॾु हुयो आहे लाफ्टर हाउस में अचानक अची थो वञे जंहिंमें त अली गुल वरी उहो नाज़ सतो थियो हुयो साहिब हुनखे घुराइणो हूंदो पोइ असांखे पहिरियां ॿुधायो सो जेके शख़्सियतूं आहिनि न बाक़ाइदे इंटरनेशनल लेवल जूं उन्हनि जी पैरोडी करण में असांखे फीडबैक बि सुठो मिलंदो आहे पज़ीराई सुठी में असांखे मज़ो बि ईंदो आहे जीअं परवेज़ मुशरफ जी पैरोडी थी वई या साईं काइम अली शाही थी वई या इमरान ख़ान जेको हाणे वज़ीर आज़म आहे असांजो हिन ते वॾी असांखे माना भरपूर कमु सां मोट मिलंदी आहे ऐं सिंधी में वरी जेकॾहिं ॾिसूं त असद कुरैशी साहिबु असद कुरैशी स्टार्ट पैरोडी मूं कई हुई शुरू में जॾहिं हुननि फिल्म ठाही दरिया पार असां हाणे हुनजी उलट फिल्म ठाहीसीं बेड़ा पार अच्छा इते थोड़ी वञी ॻाल्हि कटे त इते ॿुधो त असद कुरैशी साहिब तव्हां ते शायदि नाराज़ बि थिया या कोई अहिड़ो मसइलो थी पियो नाराज़ न थिया हुया बसि हुनखे कंहिं मिसगाइड करे वरितो हुन फिल्म ॾिठी न हुई कंहिं ॿुधायो हुन ईअं त यार फिल्म तुंहिंजे ईअं ठाही अथऊं हुन में हे शयूं ॾेखारियो अथऊं तोखे गॾ ते विहारियो अथऊं जॾहिं त गॾ ते मां वेठो हुयुमि हुनखे त न विहारियो असां तूं घोड़े ते थो अचे हो गॾ ते थो अचे वरी तूं हुन में धाड़ियल थियो आहे हो हुन में धनार ॾेखारियो अथऊं तूं हुन में अचे थो पेट्रोल पंप ते फुरक करे हले थो वञे वाइपर खणी पए हा हो वरी जेको आहे तोखे ॾेखारियो अथऊं सोराब वरी जेको आहे सो अचे थो सुज़ुकीअ में उअं ई तव्हां वांगुरु ई ऐं गाह कटणु शुरू थी थो वञे ॿारनि खां ॿ पिया थो फुरे इहा हर तुंहिंजी बेइज़ती आहे पोइ उन्हनि माना थोरो मिसगाइड जो थी विया त अलीगुल सां थोरो थी वई हुई अलीगुल खे चयो यार इहो छा कयो अथव बाबा साईं तव्हां सीनियर आर्टिस्ट हो असांजा ऐं पैरोडी थींदी आहे कंहिं शख़्सियत जी वॾीअ जी
असां पूरी फिल्म ठाही आहे। फिल्म इहा स्क्रिप्ट ओके थियो आहे चैनल तां, प्रीव्यू थियो आहे बाक़ाइदे, हरे कुरैशी साहब प्रीव्यू कई फिल्म उहा। ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न जे आहे त तव्हां भली चओ त कटाए छॾियो ऑनर थियण खां पहिरियों। पोइ जॾहिं हुननि वरी चैनल ते फिल्म ॾिठी आहे सॼी, पोइ हुननि चयो न न यार सुठी यार शइ का ॻाल्हि न आहे। ऐं चई मूंखे पहिरियों दफ़ो कंहिं मुंहिंजी पैरोडी कई आहे साम्हूं, पहिरियों दफ़ो थो ॾिसां मां। ऐं हिकु दफ़ो स्टेज ते बि आर्ट्स काउंसिल में शो हुयो, उते ई मां एतिराफ़ बि कयो हिन ॻाल्हि जो त सौराब सुमन मुंहिंजी ॾाढी सुठी पैरोडी कंदो आहे। पोइ जीअं उमर शरीफ़ खे हिकु दफ़ो चयो मोहम्मद अली साहब, अबे कब तक बेचोगे मुझे, त ईअं असद कुरैशी साहब मूंखे चयो अला हयाती ॾे। मां चयो साईं अला तव्हांखे हयाती ॾे, तव्हांजे करे असांजी रोज़ी थी हले। आयो त असां तव्हांजी पैरोडी करे करे मुंहिंजी रोज़ी था कयूं बाबा साईं। नो डाउट उहे बि असांजी लिविंग लेजेंड आहिनि। अच्छा, इमरान ख़ान जो दौर थो हले त कुझु जेकॾहिं ॿई सीटूं हुनजे थी वञनि त असांखे मज़ो ईंदो, ॾिसणनि खे बि सुठो लॻंदो। इमरान ख़ान पंहिंजो ई हिकु दफ़ो ॿुधाए पियो तक़रीर में वेठो, ये देखो कितनी महंगाई हो गया। एक बार मैं बैठा हुआ था टीवी पे, ऐसे देख रहा था कोई पेट्रोल महंगा हो गया। मैंने अपनी वाइफ से कहा कि देखे कितना पेट्रोल महंगा हो गया, कितना जुल्म हो रहा है हमारे मुआम पे। तो मेरी वाइफ ने मुझे कहा कि आप क्या कर रहे हैं, आप प्राइम मिनिस्टर हैं। फिर मुझे याद आया यार मैं खुद प्राइम मिनिस्टर हूँ। तो उनजी पैरोडी वरी स्टेज ते हूंदो आहे या कंटेनर ते हूंदो आहे त उनजो टोन वरी थोरो अप हूंदो आहे। मेरे भाइयों और भाइयों की बहनों, ये क्या है, पूरे मुल्क को तबाह किया हुआ है। लेकिन मैं आपको एक बात बता रहा हूँ, अब मैं आ गया हूँ, जाऊंगा नहीं। इसे कहते हैं कि तब्दीली आई नहीं, तब्दीली आ गई है। प्रे जी करे वेंदा आहियूं लाइव में, एतिरी देरि त थी आहे न पंहिंजी कचहरी कंदे या सम्झा ॻाल्हाए त अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां मतिलबु जी हींअर तव्हां आहियो उनखे थियण में तव्हांखे लाज़मी ॻाल्हि आहे काफ़ी स्ट्रगल करणी पवंदी आहे, पई हूंदी आहे। इहा जेके बि माण्हू तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उहे माना इहो चवंदा हूंदा त तव्हां जहिड़ो थियणु चाहियां थी या थियणु चाहियूं था असीं तव्हां जहिड़ा, त तव्हां उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदा त पुठियां तव्हां जेको थिया आहियो उहो स्ट्रगल केतिरी हुई, तव्हां केतिरो कमु कयो, उनखां पोइ तव्हां मतिलबु जेको तव्हां आहियो स्ट्रगल आहे। स्टेज खां वठी जेकॾहिं ॾिसिजे त 92 खां स्टेज शुरूआत कई, 93 में 1993 खां पहिरियों ड्रामो मां 1993 में कयो, 9 सेप्टेम्बर 1993 ड्रामे जो नालो कंगला बंगले में। उनखां पोइ मुड़ुसु ओधर ते ऐं इहे सभु ड्रामा शुरू थिया। उनखां पोइ रेडियो पाकिस्तान खैरपुर ते सदाकारी बि कई, रेडियो ते ड्रामा कया। उनखां पोइ स्टेज हलंदे पूरी चैनल जॾहिं आया 2002 में प्राइवेट चैनल सिंधी, त उनखां शुरूआत कई। त अञा ताईं ईअं सम्झो असां स्ट्रगल वारे प्रोसेस में ई हलूं पिया। त माण्हुनि खे इहो ई चवंदा हुआ असांजे पुठियां हिकिड़ी वॾी स्ट्रगल आहे, उन ताईं चवणो पवंदो आहे की केटी ते जॾहिं फस्ट टाइम मुंहिंजी चांस न पियो मिले त ॾाढी थी प्रोग्राम हलंदो हो, प्रैंक शो हुयो, उन में मां इन में ई घिरी वञा। पोइ मूंखे कंहिं ॿुधायो त अरशद शाह बीठो आहे, इहो डायरेक्टर आहे हुनजो, पटेवाले कीअं ॿुधायो अथऊं। असांखे इहा ख़बर हुई त अरशद शाह त माना सिंधी हूंदो, सैयद साण सिंधी आहिनि सभु, मूंखे ख़बर न उर्दू स्पीकिंग बि सही त थींदा आहिनि। अलाए नवां माण्हू आया हुआसीं कराची में, मां हुनखे चयुमि साईं असलाम साईं, मां स्टेज ते ड्रामनि में कमु कयो आहे साईं, मूंखे कमु ॾियो ऐं चांस ॾियो को ॾाढी थी में। उनखे बेटा क्या बात है, क्या बोल रहे हो, उर्दू में बात करो, चैनल सिंधी, प्रोग्राम सिंधी, डायरेक्टर उर्दू तो ॻाल्हाए। मैं चलो ठीक है, मैं सर मैं ॾाढी थी करना चाहता हूँ ना ये सब। अच्छा कैसे करोगे बेटा, वो चाय वो पियो, कप उनके हाथ में, कैसे करोगे, मैं क्या करोगे, बस आप मुझे कप दें 1 मिनट। उन्हें चला उन एक्ट कंदो कुछ छा, अधु चांहि में थोरी बचियल है छा, मां वठी करे उहा चांहि पी कर मां सर ॾाढी थी। मुझे किसी चई अबे यार ये कहाँ से आ गया है भाई, अबे कौन है इसको बुला लो, कल भाई बुला लो इसको, अबे मेरी चाय पी गया यार मेरी चाय पी गया। तो जॾहिं मां वरी पोइ एक्ट कयो, उहो ई एक्ट कयो ॾाढी थी में, प्रैंक कयो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, वञी आम माण्हुनि सां, मेमन ॻोठ निकिरी आयासीं हेॾे। उहो जॾहिं प्रीव्यू लाइ आयो, रहमतुल्लाह मांजूटी साहिबु हूंदो प्रीव्यू ते स्क्रिप्ट एडिटर हुयो, त हुन चयो यार हे ज़बरदस्त करे थो प्रैंक। त उन डायरेक्टर ॿुधायो त साईं हिन मूंसां हीअं कयो आहे। अच्छा चई खे घुराए, जॾहिं मूंखे घुरायूं ऑफिस त मूंखे चई त कीअं कई हिन सां, डायरेक्टर सां कीअं ॾाढी थी करे में, त मां हुनखे उहो करे ॾेखारियो। मां साईं ईअं बीठो हुयो, मां चयो मां ॾाढी थी में कमु करणो, त हुन चयो हाँ बेटा कोई बात नहीं, बताओ क्या करना चाहते हो, उन ते ई खिलियो। चई नेक्स्ट एपिसोड में डायरेक्टर जी पैरोडी करणी अथई हिकिड़े प्रोग्राम, उते ई फनकार प्रोग्राम हिकिड़ो नालो हुयो, उन में पोइ नकल विथ अकल जे नाले सां सेगमेंट हूंदो, उन में पैरोडीज़ कंदा हुआसीं। ऐं फस्ट एपिसोड जेको फनकार जो, हुन में मां कई पैरोडी सनम जी हुई, सनम बलोच प्रोग्राम हलंदो सनम सिमाल रूम, त उहो बि ॾाढो माना ख़ुशि थी वियो, हैरान थी वियो ॾिसी करे, यार माना छोकिरो थी करे ऐं छोकिरीअ जो गेटअप करे ऐं सनम सिमाल रूम, असां हुन में जनम जमाल रूम नालो रखियो हुओसीं। त स्टार्ट ई मुंहिंजो माना हिन खां आहे पैरोडीज़ खां, मिमिक्री खां आहे।
अच्छा टिश्यूज़ जेको अवां प्रोग्राम कंदा हुआ टॉक शोज़ जेको हूंदो हुन में कॾहिं अधी अधी ससी पली जो थी ठाहियो हुन में तव्हांजो कैरेक्टर वाहिद रज़ा खां कराईंदा हुआसीं असां हुन नालो रखंदा बसर को सांग हा सो रियली अॼु हिते एतिराफ़ कयमि उहो अली साहब खे ॿुधायो पियो हुनजा जुमिला हुआ त मूं चयो मुंहिंजो नंढड़ो हाणे माशाल्लाह 9 सालनि जो थियो आहे तॾहिं 3.5-4 सालनि जो जॾहिं उहो हलियो पियो घर में तूं रही पप्पा पप्पा मूं चयो अली साहब त हुन चयो माना हाणे असांखे घरनि में बि ख्वार कंदा सो बाक़ी ॿार बि न पियो सुञाणे सघे त नोट अच्छा मूं वटि वाहिद रज़ा भाग काफ़ी दफ़ा आयो हीअं रिक्वेस्ट थो कयां यार मुंहिंजो चाची यार तूं मुछूं छॾ मुंहिंजो छो जो तुंहिंजे करे मूंखे क्लीन शेव थियणो पियो आहे ॿेड़ी मुछूं छॾ मूं वटि जस्टिफाई आऊं करे सघंदुसि त हिन बि रखियूं आहिनि सो मूंखे मुंहिंजे मूं कॾहिं रखियूं कोन मूंखे पाण ई ख़बर न आहे त मुछनि सां उनखे क्लीन शेव करायोसीं हा सही सो उहो अदी ससी जो मिमिक्री करे वेंदा हा उनजो कई हुयो आवाज़ टीवी ते ई उन खां पोइ हिन में बि कयो हुयो मज़ाकगिरी हलंदो हुयो जंहिंजो स्क्रिप्ट बि अज़ीज़ सोलंगी साहब लिखियो पुनू हली चो असां नालो रखियो ससी पली जो असां पुनू हली चो उन में माना उहो पुछंदो आहे इम्तियाज़ मीर जी पेरोडी कई अलीगुल प्याज़ खीर जे नाले सां मैडम तव्हां ॿुधायो छा कयो आहे तव्हां सकाफ़त जे बारे में छा कयो अथव हुनखे मां ससी पली जो स्टाइल में चवां थो अदा ॾिसो न हाणे मसइलो इहो आहे जो असां सकाफ़त जे लाइ घणो कुझु कयो आहे असां ईअं सम्झो जुमन भंड जेको आहे उहो गुज़ारे वियो उनजी वरसी कराईसीं 1,75,00,000 रुपया असां ख़र्चु कयासीं हाणे ॾिसो न इहा सकाफ़त जी हिकिड़ी ख़िदमत आहे फनकारनि जी ख़िदमत आहे उहो चए थो मैडम जुमन भंड जीअरो आहे तव्हां वरसी कंहिंजी कई आहे अच्छा उहो त जीअरो आहे फनकार कॾहिं मरी नथो सघे बिल्कुलु जीअरो हूंदो ॾिसो था मां पुछा करे थी वठां पंहिंजे डीजी खां पुछां थी हा डीजी कल्चर जुमन भंड जीअरो आहे जंहिंजी पाण वरसी कईसीं हा जीअरो आहे माराए छॾियोसि माना उन में ॾेखारियो हुयो जेकॾहिं जीअरो हाणे वरसी बि करे चुका हुआ पैसा ख़र्ची चुका हिनखे माराए छॾियोसि मज़ा यार नो डाउट अदी भी ॾाढो पाण भी आर्ट लवर आहे ॾाढो उनके अच्छा हाणे अचूं शेदिल भाई ही यूट्यूब जो दौर आहे जीअं असां चयो त टीवी ते पंहिंजी जॻह ते जीअं सोराब वारनि जो दौर त अञा ॾुखियो हो त वाक़ई पाकिस्तान टेलीविज़न ते एंट्री ऐं ॿियो ॾाढो ॾुखियो हाणे चवनि पिया जॾहिं ईंदा आहियूं त छॾींदा कोन्हनि पहिरें छॾींदा कोन हुआ सो ही यूट्यूब जो अचणु असांजे फनकारनि जे लाइ जेके बि मुख़्तलिफ़ फील्ड में जेको बि कमु कनि पिया था उन्हनि जे लाइ केतिरो हिकिड़ो मददगार साबित थियो आहे अव्हां जो पंहिंजो बि चैनल आहे थोरो उनजे लाइ बि ॿुधाइजो ऐं केतिरो टैलेंट खे प्रमोट करण में ही जेके सोशल मीडिया जी साइट्स आहिनि उहे मददगार साबित थियनि पियो मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु जेको टैलेंटेड माण्हू आहे ऐं जंहिंमें सलाहियत आहे कमु करण जी उन जे लाइ त यूट्यूब हिकिड़े क़िस्म जो घर में ई चैनल आहे उन वटि हथ में ई उनखे चैनल आहे पहिरियां टीवी चैनल्स हूंदा त असांजो टीवी चैनल ते वञण ई ॾुखियो थी वेंदो त यार हिते वेंदासीं रिस्पॉन्स मिलंदो अलाए न अलाए कहिड़ा माण्हू मिलंदा हिन महिल जेका तव्हांजी मोबाइल आहे इहो डायरेक्टर आहे इहो ई तव्हांजो चैनल आहे ऐं हिते ई तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस कयो ऐं पंहिंजो अगरि तव्हांजो सुठो कंटेंट आहे त तव्हांखे कंहिं बि दुनिया जे टीवी चैनल एतिरी शोहरत तव्हांखे नथो ॾेई सघे जेतिरो तव्हांखे यूट्यूब ॾींदो पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन वक़्तु असां जेको यूट्यूब ते 4-5 असांजा चैनल्स आहिनि जेके सुठो हलनि पिया त उहे असां सभु पहिरियां टीवीअ ते कमु करे आया आहियूं असांजो जेको बि व्यूअर हुयो या जेका ऑडियंस असां सेट कई हुई त उहे असां टीवीअ ते बि परफॉर्मेंस असांजी ॾिसी करे उहे थोरो मुतमिन हुया तॾहिं असांजे चैनल्स ते उहे तकड़ में अची विया ऐं नवां माण्हू जेके अचनि पिया रोज़ु पुछंदा आहिनि त सर असांखे सपोर्ट कयो त कीअं कयूं त मां उन्हनि खे इहो ई चवंदो आहे त हिकु ॾींहं में कुझु बि कोन थींदो तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो ऐं सुठो कमु कंदा रहो ऐं कंटेंट जेको तव्हांजो आहे डिफरेंट हुजे उन में दम एतिरो हुजे जो हिकिड़ो दफ़ो तव्हांखे जेको माण्हू ॾिसे न त ॿियो दफ़ो हुनजी ख़्वाहिश पैदा थी वञे अंदर में त वरी इहो नेक्स्ट छा कंदो ऐं चैनल सब्सक्राइब करण जो कंहिंखे चयो ई न तव्हां कमु अहिड़ो कयो तव्हांजो चैनल माण्हू पाण सब्सक्राइब करे मुंहिंजा जेके बि वीडियोज़ आहिनि शुरूअ खां वठी 2020 में मां चैनल ठाहियो हुयो त साल ई थियो आहे मां हिकु बि पंहिंजे वीडियो ते इहो कॾहिं न चयो आहे कंहिंखे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो न ई वरी हेठां जेको लिखिजी ईंदो आहे केतिरा सब्सक्राइबर्स आहिनि मुंहिंजा हिन महिल तक़रीबन 54,000 ताईं आहिनि 60,000 जे क़रीब हा 60,000 जे क़रीब त उहो जेके बि माण्हू आया आहिनि त मुंहिंजो कमु ॾिसी आया आहिनि मां कंहिंखे चयो ई न आहे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो मां पंहिंजो कमु कयां पियो ईमानदारीअ सां ऐं मां जेके नवां अचनि पिया दोस्त उन्हनि खे बि इहो ई चवंदुमि पंहिंजो कमु अहिड़ो कयो जो तव्हां ॾे माण्हू अचनि तव्हां माण्हू ॾे न वञो ज़बरदस्त अच्छा अव्हांजा केतिरा सब्सक्राइबर्स थी मुंहिंजे ख़्याल गोल्ड बटन अव्हांखे मिली चुको आहे न सिल्वर प्ले बटन सिल्वर गोल्ड प्ले बटन 1 मिलियन सब्सक्राइबर्स थिया ऐं मूंखे मिलियो आहे सिल्वर प्ले बटन अलीगुल खे बि मिलियो आहे हुननि जो अलॻि चैनल आहे अलीगुल मला सोराब सुमरो ऑफिशियल मुंहिंजो अलॻि आहे सोराब सुमरो गामू खे मिलियो आहे हुनजा बि कुल 80,000 सब्सक्राइबर्स आहिनि असांखां वधीक आहिनि गामू जा अच्छा छो जो असां वटि जेके माण्हू आहिनि
उन्हनि हिकिड़ा गामूअ जी सूरत में नई शइ ॾिठी आहे हिते। असांजा त पुराणा जेके सब्सक्राइबर हुया वरी वधंदा विया आहिनि आहिस्ते आहिस्ते, पर गामू हिकिड़ो नवाण हुई कॉमेडी में। गामू तव्हां ॾिसंदव न जीअं नेचुरल आहे, जीअं हाणे ॻाल्हायूं था वेठा असां ईअं ई स्क्रीन ते आहे। असां एक्ट था कयूं न हिकिड़ो, तव्हां जीअं चयो त कंहिंजी एक्टिंग करे ॾेखारियो, पेरोडी करे ॾेखारियो, या हिनखे कोई कैरेक्टर अचे थो शागिर्द जो गुलकार जो, उहो कैरेक्टर करे थो अचे, हू कैरेक्टर एक्टर न आहे, हू जीअं आहे एज़ इट इज़ उअं ई स्क्रीन ते आहे। माना हिते बि वेठो हूंदो न, हाणे वेठासीं हिते चांहि पीआरियो, कोप ई खणी वञा अधु चांहि मस पीती। इहो रियल में बि ईअं हूंदो आहे, जॾहिं वरी परफॉर्म कंदो उन में बि ईअं ई हूंदो आहे। इन करे माण्हू खां नई शइ मिले थो, उनजा कोई सब्सक्राइबर वधी विया आहिनि। हिन वक़्तु माशाल्लाह जीअं चइबो आहे न सुपर हिट यूट्यूब ते आहे, व्यूज़ तमामु घणा खणे थो, जेका बि क्लिप अचे थी। ऐं सुठी ॻाल्हि मां सभिनी जी इहा आहे, हैदर क़ादरी भाउ खां वठी अव्हां शेर दिल जेके बि आहियो त गॾियल अंदाज़ में कयो पिया ऐं हिक ॿिए खे सपोर्ट पिया कयो, जेका हिकिड़ी ॾाढी न त ॾाढो घटि ॾिठो वियो आहे हिन फील्ड में केरु कंहिंखे ईअं सपोर्ट करे हिक ॿिए जे चैनल ते अचिबो, वीडियोज़ गॾु ठाहे बि ॾाढो सुठो साइन आहे। अच्छा, जेकॾहिं अचूं माण्हुनि जे ज़हन में इहो हूंदो आहे त इन सां हिकिड़ो सुठो माण्हू अर्न बि करे सघे थो, कमाए बि सघे थो, उन में केतिरी रियलिटी आहे ऐं केतिरा माण्हू वाकई कमाए सघे थो पैसा, जेकॾहिं डेली कंटेंट रखिणो आहे हुन में 24 कलाक जीअं पूरा थियनि त तव्हांजी वीडियो बि अची वञे, उन सां ईअं थींदो यूट्यूब पाण रिकमेंड कंदो तव्हां, ऐं हू पाण ॾिसंदा त यार हे सिंसियर आहे पंहिंजे चैनल सां, हिन ठाहे करे छॾे न ॾिनो आहे, हिन जी माना कंसिस्टेंसी आहे असांजे चैनल सां, त हिनखे थोरो बूस्टअप ॾियूं, पोइ यूट्यूब पाण रिकमेंड कंदो सभिनी खे। कोई अगरि हाणे तव्हांजो मिसाल ॻाल्हि को चैनल आहे मोटिवेशनल या ट्रेनिंग जो, तव्हां जीअं ॿुधायो ट्रेनिंग जो चैनल आहे को, त माण्हू कोई अगरि इंडिया जो कोई चैनल ॾिसंदो वेठो या अंग्रेज़ी चैनल ॾिसंदो ट्रेनिंग जो ऐं मोटिवेशनल जो, त यूट्यूब पाण रिकमेंड कंदो त पिरहे जे नाले सां हिकिड़ो चैनल बि अथव, या नसीर गोपांग ऑफिशियल नाले सां चैनल बि अथव, हिनखे बि माण्हू ॾिसनि था, तव्हां ॾिसणु चाहींदो सजेस्ट कंदो पाण, ज़रूरु माण्हू उहो क्लिक कंदो हुनखे, उहो ॾिसंदो। त इन ते कंटेंट ते आहे, ऐं असां नौजवाननि खे चवंदा इहो आहे, जेका असांखे चवंदा आहिनि असांखे साईं चांस नथो मिले, त मां चवंदोमांनि तव्हां लाइ त हाणे एॾी आसानी थी आहे, तव्हांखे पूरी DSN जी हथ में खणी घुमंदा था वठो, किथे बि तव्हां लाइव अची सघो था, सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजो टैलेंट हुजे, कोई बि टैलेंट हुजे तव्हां ॾेखारियो पंहिंजो। मां एतिरे क़दुरु जो हिकिड़े दोस्त खे चवंदो साईं मूं वटि टैलेंट कोन्हे, मां छा कयां, भई तो वटि टैलेंट न थिए, पाड़े में कुता त आहिनि, कुता त जाम आहिनि, बसि उन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कर, ॿाहिरि मुल्कनि में इहा बि वॾी थी हले, माण्हू साईं ॾिसंदा भई कुता ॿेलियूं कीअं था खाइनि पीअनि घुमनि फिरनि ऐं छा था कनि, कहिड़ी हरकतूं था कनि, इहे माण्हू ॾिसंदा, मिलियन में व्यूज़ हुननि जा। चई साईं पोइ ईअं कयां, मां चयो हा, त मोबाइल खण, कुता ॿिला रिकॉर्ड कर, माण्हू त अञा नथा मिलनि तोखे एक्टिंग करण वारा, पाण नथो करे सघे, पाड़े में जेके कुता ॿिला आहिनि उन्हनि जी रिकॉर्डिंग कर, उहा वीडियो रख तूं, चई साईं बसि पोइ हाणे ईअं थो कयां, मां चयो ईअं कर तूं हेठि थी वञे बसि। पखी जो चैनल किथे पहुतो, मुख़्तसर हुन ते ॻाल्हायूं, चैनल आहे साईं जो फ़हीम जेको असां मुगल आहे उनजो बि चैनल आहे। इंसान धकी थो थिए जॾहिं सुठो वठे त मोबाइल वरी पुरजी थो वञे, अलाए कंहिंजी साज़िश आहे या टीम मंझां या किथां ॿाहिरि, आई डोंट नो। दुनिया जो आख़िरी ग़रीब आहे, मां हिनखे चवंदो आहियां सुपर हिट ग़रीब आहे दुनिया जो, उनखे बि माण्हू फुरे था वञनि पखीअ खे, उनजो चैनल माशाल्लाह हाणे सुठो मुंहिंजे ख़्याल में मोनेटाइज़ थी वियो अथसि। ॻाल्हि कटियां पियो तव्हांजी, जीअं हिकिड़ो बॉलीवुड में हिकिड़ो हलंदो आहे त निपोटिज़म आहे, हिते जेको बि रियल टैलेंट उभरंदो आहे त उहो माराए छॾींदा आहिनि, इहे उफ़ा हलंदा आहिनि त पखी उन में थो अचे, हीउ उभरे थो हिन खां मोबाइल न त हे सभिनि खे क्रॉस करे वेंदो, पखी आहे न साईं उॾाम ई कंदो न इहो त पाण एंडिंग न बि वेंदासीं जी। सर मूंखे तव्हांखां इहो ई पुछिणो हो त हिकिड़े आर्टिस्ट में कहिड़ी क्वालिटीज़ हुजणु खपनि, बेस्ट आर्टिस्ट या आर्टिस्ट में कहिड़ियूं क्वालिटीज़ हुजणु खपनि? आर्टिस्ट में कोई बि आर्टिस्ट हुजे उन्हनि जी ऑब्ज़र्वेशन जेका आहे न उहा सुठी हुजणु खपे, जेसि ताईं उहो ऑब्ज़र्वेशन नथो करे, ऑब्ज़र्व नथो करे शयुनि खे या कंहिं एक्टर खे, जीअं सवेरे शेर दिल ॻाल्हि कई न त नसीरुद्दीन शाह वाक़ई आर्ट्स काउंसिल में हिते आयो कराची में कंहिं ॾींहंनि में, उन इहा ई ॻाल्हि कई, तव्हां नापाल चई हिते खोलियो आहे, तव्हां अदाकारी एक्टिंग कंहिंखे सेखारे नथा सघो, एक्टिंग सिखी सघिजे थी, सेखारे नथी सघिजे। तव्हां चए मूंखे सम्झ नथी अचे ॻाल्हि, तव्हां हिते तव्हां नापा खोलियो आहे नेशनल आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स, असां वटि बि 6 इदारा आहिनि, असां वटि पूरा पूरा स्कूल कॉलेज अकेडमियूं आहिनि, पर हुते असां हुनखे तव्हांजा ई ड्रामा ॾेखारींदा आहियूं, PTV जा, नूर मोहम्मद लाशारी जा, अनवर सोलंकी साहिब जा, गुलाब चांडियो ऐं AR बलोच, शफी मोहन शाह, त हीअं थींदी अथव एक्टिंग, संजीदा एक्टिंग हीअं थींदी आहे, नेचुरल एक्टिंग इहा थींदी आहे, त उहे असांजा शागिर्द पाण सिखंदा आहिनि, असां हुनखे सेखारींदा न आहियूं। त आर्टिस्ट कोई बि अगरि थियणु चाहे थो त उनजी ऑब्ज़र्वेशन हुजणु खपे, मुशाहिदो हुजे, त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू हीअं करे थो त मां छो नथो करे सघां, ऐं मुंहिंजी बि पंहिंजी बि इहा ई हूंदी नंढे लाइ, हाणे जॾहिं बि स्टूडियो 2:30 ऐं इहे स्टूडियो 2:45 हलंदा PTV ते, त जेको बि कैरेक्टर मुइन अख्तर साहिबु कंदो त मां उहो प्रोग्राम जीअं ख़तमु थींदो जेॾी महिल त मां उहो करण जी कोशिशि कंदुमि, ओरो वाइस ठाहिण जी, इमेजिनेशन हुजे। तमामु घणी महिरबानी सोरा भाउ,
कीमती टाइम ॾिनो। अच्छा, जेकॾहिं मुख़्तसर वेंदे वेंदे ॿुधाइणु चाहियो त नवाब शाह वारो शो कॾहिं थियणु वञे पियो, लाड़काना या सखर मीरपुर डेट्स जेकॾहिं यादि आहिनि? पोइ जीअं असां हैदराबाद अॼु बि आहे, सुभाणे बि आहे शो। उन खां पोइ वरी नेक्स्ट वीक असांजो नवाब शाह में आहे 22-23 अक्टूबर ते। उन खां पोइ 29-30 अक्टूबर ते वरी लाड़काना आर्ट्स काउंसिल में आहे, हिते 2 ॾींहं शो आहे, जिते मुनवर हिंद साहिबु जेको असांजो ब्यूरो चीफ आहे लाड़काने जो, उन सां राब्तो कनि था माण्हू। ऐं लाड़काने जा माण्हू वरी माशाल्लाह एॾा असांजा परस्तार आहिनि, फैन आहिनि, जो ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि। हॉल फुल थी वेंदो आहे, हॉल खां ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि माण्हू, उन्हनि खे चवंदा आहिनि बाबा वञो, अंदरि जॻह न आहे त अचंदा आवाज़ ॿुधंदा बीठा, एतिरो मज़ो अथव। तमामु घणी महिरबानी सोराब सुमरो साहिबु, अवां असांखे टाइम ॾिनो। अदा शेरदिल गाओ साहिबु, अवां जी बि तमामु घणी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में आया। अवां जे लाइ सुरहाण जेका आहे, मुंहिंजी सिंध जी सुरहाण चांहि जी तरफ़ां ॿिन्ही असांजे महिमाननि जे लाइ जेके आहिनि उहे गिफ्ट बि आहिनि, उहे बि असीं अव्हांखे ॾींदासीं। सो सिंध जी सुरहाण, धरती जी सुरहाण, बिल्कुलु, ऐं सुरहाण जेको आहे उहो जे लाइ आहे। सो ज़बरदस्त चांहि आहे नाज़रीन, सिंध जी सुरहाण, ऐं ज़रूरु अव्हांखे इस्तेमालु करणु खपे। सो पहिरें सोराब सुमरो साहिब खे गिफ्ट ॾिनो ऐं मूं शेरदिल साहिब खे ॾिनो। ऐं हीअ चांहि जेका आहे हाणे रोज़ानी जे बुनियादनि ते अव्हां लाइ लखें रुपयनि जा जेके आहिनि उहे इनाम बि खणी आई आहे। ऐं जेकॾहिं अव्हां हीअ इस्तेमालु कंदा त यकीनी तौर ते अव्हां जेके आहिनि उहे इनाम बि हासिलु कंदा। ऐं सिंध जी सुरहाण, ज़बरदस्त चांहि, टोपी बि अव्हांखे पारायूं पिया, टोपी पारायूं पिया, बिल्कुलु, जेको पाए ख़ुशी सां अव्हां पाण पाती आहे, असां न पाराई आहे। सो हीअ चांहि इस्तेमालु कयो, इनाम बि हासिलु कयो। ऐं सुरहाण हिकिड़ी नई पैकिंग में अची रही आहे, इहो बि ॿुधायां त सुरहाण नई पैकिंग में अची रही आहे। सुरहाण सिर्फ़ु सिंध जी सुरहाण न आहे, हर किथे पीती थी वञे, जिथे बि रिस्पॉन्स मिले थो त हर किथे पीती थी वञे। तव्हां बि ट्राई कयो, नई पैकिंग आहे, सुठो ज़ाइको आहे, ऐं इनाम बि खोड़ सारा हा बिल्कुलु, लखनि जा इनाम अव्हांखे मिलंदा। सो नाज़रीन, इन सां ई असांजो अॼु जेको प्रोग्राम आहे उहो पुॼाणी ते पहुचे पियो। असांखे ॾींदा इजाज़त, इंशाअल्लाह हयाती रही त सुभाणे हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।